بسم الله الرحمن الرحيم. أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا إن قرآن الفجر كان مشهودا أقم الصلاة لدلوك الشمس إلى غسق الليل وقرآن الفجر إن قرآن الفجر كان مشهودا ومن الليل فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا وقل رب أدخلني مدخل صدق وأخرجني مخرج صدق واجعل لي من لدنك سلطانا نصيرا وقل رب أدخلني مدخل صدق
سلطانا نصيرا واجعل لي من لدنك سلطانا نصيرا صدق الله العظيم. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे। नाज़रीन, ट्रांसमिशन बरकते रमज़ान जी इफ़्तार ट्रांसमिशन जी बाक़ाइदा शुरूआत थी चुकी आहे ऐं स्टार्ट में तलावत क़ुरान पाक सां शुरूआत कंदा आहियूं ऐं कारी हाफ़िज़ सुहेल साहब जा थोराइता त उन्हनि जी बहितरीन अंदाज़ तलावत क़ुरान पाक जो। गुज़िश्ता गुनाहनि जे माफ़ीअ जी तलबगार ऐं आइंदा गुनाह न थियण जी ख़्वाहिशमंद मां बाख पीरज़ादा आवां सभिनी खे जेके बि असांखे हिन वक़्तु ॾिसनि था, जेके बि नाज़रीन आहिनि, जेके बि हिन स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि, हाज़रीन आहिनि, उन्हनि सभिनी खे अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼु तव्हांखे ख़बर आहे त ॿियो अशरो हली रहियो आहे ऐं रमज़ान मुबारक जा हीअ जेके रोज़ा हलनि था, जेको हीउ बहितरीन मौक़ो असांखे मिलंदो आहे हिन महीने जी सूरत में हिकु तोहफ़ो सॼी मैनकाइंड खे, इंसानियत खे, इन जो क़दुरु असांखे अञा ताईं बि मां ॾिसंदी आहियां त ओतिरो नथो नज़र अचे असांजी सोसाइटी में। जीअं इंसानु ज़ाहिर आहे ग्रो करे थो, वधे थो ऐं पाण इंसानु कोशिशि कंदो आहे त अॻिते जेके ज़िंदगीअ जी वक़्तु गुज़रे त उहो अलाह जी ॿुधायल सची राह, सची जेका उनजो रस्तो आहे उन ते हले ऐं उन में इंसानु हर कंहिंजी कोशिशि हूंदी आहे असां सभिनी जी त असां उन ते पूरो जेको आहे सो अमली तौर ते बि पंहिंजो किरदारु जेको आहे अदा करे सघूं ऐं पंहिंजे पाण खे साबित करे सघूं। पंहिंजो ईमान ऐं अक़ीदो पुख़्तो रखणु हर इंसान जो, हर मुसलमान जो फ़र्ज़ु आहे त उनजे लाइ लाज़मी आहे। इन सां गॾु असां काफ़ी अहिड़ियूं रहमतूं, काफ़ी अहिड़ियूं ब्लेसिंग्स जेके असांखे मिलंदियूं आहिनि, असां उनखे ॾिठो अणॾिठो करे वेहंदा आहियूं, छो त हर शइ टेकन फॉर ग्रांटेड वठी वञे थी अॼुकल्ह जी सोसाइटीअ में। अलाह साईं फरमाए थो पंहिंजनि माण्हुनि खे, पंहिंजे बंदनि खे त तव्हां मुंहिंजी राह में अची त ॾिसो, मां कीअं तव्हांजे लाइ सभु राहूं खोले थो रखां। तव्हां मूंखां सवाल करे त ॾिसो ऐं पोइ ॾिसो त मां कीअं तव्हांजे लाइ सभु बख़्शिश जा दरवाज़ा खोले वेहंदुमि। तव्हां मूंखां घुरी त ॾिसो, माफ़ी घुरी त ॾिसो, पोइ ॾिसो त कीअं मां तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि उहे माफ़ु करे थो सघां। त एतिरो रहीम, एतिरो मोहबत करण वारो, जो चयो वेंदो आहे त 70 माण्हुनि खां बि वधीक मोहबत करण वारी ज़ात जेका आहे, जेका ख़लक़ियल आहे, इन सॼी काइनात खे जंहिं ख़लक़ियो आहे, तव्हांखे जंहिं ख़लक़ियो आहे, त उनखे ज़ाहिर आहे उहो इंसानु केतिरो प्यारो हूंदो जंहिं उन पाण उन इंसान खे ख़लक़ियो आहे ऐं असां उनजी मोहबत खे अक्सर टेकन फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं। त इन में काफ़ी अहिड़ा रिश्ता, काफ़ी अहिड़ियूं ब्लेसिंग्स आहिनि जेके इंसान खे मिलंदियूं आहिनि। असां अक्सर तौरु जेके ज़िंदगीअ में रिश्ता ईंदा आहिनि न, उन्हनि खे बि उन्हनि जो सही क़दुरु न आहियूं कराए सघंदा। उन में सभ खां आम ऐं सेंसिटिव रिश्तो ऐं सभिनि खां अहम रिश्तो जेको मां सम्झंदी आहियां त एॾो ख़ासि आहे, जो तव्हांजी दुनिया, तव्हांजी ज़िंदगी ऐं सॼी दुनिया में जेका बि तव्हांजी जाखोड़ आहे न, उहा अगरि मुश्किल आहे त आसान तर थी सघे थी अगरि तव्हांखे लाइफ पार्टनर सुठो मिले। शरीके हयात जिन खे चइजे थो, त तव्हांजो लाइफ पार्टनर ऐं उन सां तव्हांजो रिलेशन उहो केॾो सेंसिटिव आहे, उहो केॾो अहम आहे, केॾो ख़ासि आहे ऐं उनजो केतिरो क़दुरु करणु घुरिजे, उन सां कीअं तव्हां मोहबत सां हली सघो था, कीअं तव्हां पंहिंजे जेको आहे सो ॾुखियनि मरहलनि में हिक ॿिए जा साथी थी सघो था। इन जा मिसाल कई हज़ारे आहिनि असांजे दीन में। असांजा जेके बि रोल मॉडल्स आहिनि, जेके असांजा अंबिया कराम आहिनि, उन्हनि कीअं पंहिंजनि जेको आहे सो पार्टनर सां गॾु करे कीअं ज़िंदगी बसर कई ऐं कीअं सिंप्लिसिटीअ खे उन्हनि इख़्तियार कयो। इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर करण जी ज़रूरत आहे। ऐं अॼुकल्ह जी सोसाइटी में जिते हर रिश्तो हिकिड़ो खेल बणिजी वियो आहे, हिकु गेम जे तौर ते ॼण त इंसानु उन शइ खे यूज़ करे थो, यूटिलाइज़ करे थो ऐं हुनजो वरी क़दुरु बि नथो करे। उन्हनि मां ई हिकु इहो रिश्तो बि आहे त जेको हस्बैंड वाइफ जो रिश्तो आहे, ज़ाल मुड़ुस जो रिश्तो, जीवन साथीअ जो रिश्तो, शरीक हयात जो रिश्तो केॾो अहम आहे ऐं केॾो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे साथीअ खे केतिरी इम्पोर्टेंस ॾियो था, उन सां केतिरे एतिराम, केतिरी इज़त सां ॻाल्हायो था ऐं उन रिश्ते खे केॾो अहम सम्झो था पंहिंजे लाइ।
इन ई हवाले सां अॼु जो ही प्रोग्राम आहे या हिन सॼी समूरी ट्रांसमिशन में असां इन ई हवाले सां ॻाल्हाईंदासीं दीन ऐं इस्लाम जी रोशनीअ में बि अलामा साहब जेके बि असां सां गॾु इस्लामिक स्कॉलर्स आहिनि उन्हनि सां इहे ई डिस्कशन हलंदियूं त कीअं असां पंहिंजनि इन्हनि रिश्तनि खे मज़बूत करे सघूं था। बहरहाल अॻिते प्रोग्राम खे वधायूं था ऐं हीअ जेका समूरी ट्रांसमिशन आहे तव्हां सां गॾु मां बाक़ पीरज़ादा त हूंदसि पर मूं सां गॾु साथ हूंदो आहे ज़ीशान अज़हर जो। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के बाबरकत नाम से जो बड़ा मेहरबान नहायत रहम वाला है। और इसी के साथ हम बात करें जब ज़िंदगी में रमज़ान करीम आता है अपने साथ रहमतें बरकतें और नेमतें लेकर आता है। ज़िंदगी में आप कुछ समेटते हैं, यानी आपको जब कुछ पता लगता है कि कहीं पर सेल लगी हुई है तो आप वहाँ फ़ौरन से पहले पहुँचते हैं। आपको पता चलता है कि 10% सेल है तो आप शायद जाते हुए देखते हैं कि टाइम का ज़िया ना हो जाए, लेकिन जब आपको पता चलता है तो कंफर्म 70% सेल है तो आप वहाँ पर सब काम छोड़ते हैं या काम वक्त में से वक्त निकालते हैं, आप वहाँ पर पहुँचते हैं। और इसी तरीके से रमज़ान करीम जब आता है तो नफिल का सवाब फ़र्ज़ के बराबर कर दिया जाता है। जन्नत के तमाम दरवाज़े खोल दिए जाते हैं, जहन्नुम के तमाम दरवाज़ों को बंद कर दिया जाता है। इसी के साथ साथ ये कहा जाता है कि जब आप अपने नफ्स पर काबू पा लेते हैं, क्योंकि शैतानों को जब जकड़ दिया जाता है ज़ंजीर में तो फिर हमारे अंदर शर का अंसर कहाँ से आता है? वो शर का अंसर जो आता है वो हमारी अपनी ज़ात है, और जिसके ऊपर हम कहते हैं कि नफ्स पे अगर हम काबू पाते हैं तो ज़िंदगी में आगे बढ़ते हैं। इसी तरीके से जैसे कि बात ने कहा कि आज मियाँ और बीवी का जो रिश्ता है उस पर हम बात करेंगे। मियाँ और बीवी का वो रिश्ता कि जो एक दूसरे का लिबास है, जिनके लिए कहा जाता है कि अगर एक को तकलीफ़ हो तो दूसरा वैसे ही गम में आ जाता है। और अगर रिश्तों में सींचना ना आए, रिश्तों की डोर को एक साथ बांध कर चलना ना आए, या रिश्तों की जो डोर है उसमें गिरा एक साथ ना लगा सके तो वो रिश्ता नहीं होता। और ज़िंदगी में जब आप लड़का लड़की आपस में शादी करते हैं तो दो लड़का लड़की की शादी नहीं बल्कि दो ख़ानदानों की शादी होती है। ये बात भी बिल्कुल मानने वाली है कि ना कभी बहू बेटी बन सकती है, मतलब बेटी तो बनती है लेकिन अपनी माँ की अगर हम बात करें, यानी जो सास होती है, एक तरफ बेटी को चोट लगी एक तरफ बहू को लगी है तो बहू का फिर कहेंगे कि ये काम कर सकती है, लेकिन माँ जो है वो अपनी बेटी के लिए कहेगी उसको ज़्यादा तकलीफ है। तो इसी तरीके से रिश्तों की ओरिजिनलिटी को समझते हुए, रिश्तों को जो है वो अपने अंदाज में ढालते हुए एक चीज़ याद रखें कि एक इंसानी हकूक़ है जिसकी बास-पुर्स अल्लाह ताला ज़रूर करेगा। और अगर आप इस तरीके से लेकर चलते हैं कि आज मेरा दिन है तो कल किसी और का दिन भी होगा, और जो वो दिन होगा वो आपके लिए बड़ा मुश्किल तरीन दिन होगा। और इसीलिए बड़ी अच्छी सी बात जो मैं आपसे शेयर करूँगा कि जब रिश्ते सच्चे हों तो उनको संभालना नहीं पड़ता, और जब रिश्तों को संभालना पड़े तो वो रिश्ते सच्चे नहीं होते। इसी के साथ बाग पीरज़ादा से पूछेंगे कि आज के पैनल में कौन मौजूद है। जी बाग। जी बिल्कुल, बहुत बेहतरीन ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां ज़ीशान बि इन टॉपिक ते ॻाल्हायो ऐं असांखे सम्झाईं त केतिरो हर रिश्तो असांजी ज़िंदगीअ में माना रखे थो ऐं केतिरो अहम आहे। हीअ जेका बेहतरीन ट्रांसमिशन तव्हांजे अॻियां पेश कई वई आहे तावन आहे टपाल मेज़बान जे। टपाल मेज़बान वारनि जो चवणु आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं इन जो रंग, इन जी ख़ुशबू, इन जो ज़ाइक़ो इन खे ॿियनि सभिनी चांहियुनि खां मुनफ़रिद बणाए थो। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान चांहि आहे ऐं सहरियूं हुजनि या अफ़्तारियूं हुजनि, तव्हां जेसिताईं टपाल मेज़बान चांहि नथा पियो त तव्हां इंजॉय नथा करे सघो ऐं तव्हांजी उहा जेका कमी आहे, उहा जिस्म में जेका फुर्ती आहे उहा बि घटि महसूसु थींदी आहे। त इन करे उहा एनर्जेटिक थियण जे लाइ चांहि तमामु ज़रूरी आहे। ऐं सिंध में सभ खां वधीक पीअण वारो जेको एरिया आहे उहो सिंध आहे ऐं उन में सभ खां वधीक जेका चांहि पसंदि कई वञे थी सा टपाल मेज़बान चांहि आहे ऐं इनखे चयो वेंदो आहे सिंध जी नंबर 1 चांहि। बिल्कुल जी, सिंध की नंबर 1 चाय के होने के साथ साथ जब हम मेकअप रूम में होते हैं तो हम यही कहते हैं कि 2.25 या 3 घंटे रह गए कि हम जब टपाल मेज़बान को एंजॉय करेंगे, यानी अफ्तार के बाद। और आप भी बिल्कुल अपने अफ्तार के बाद जब आप फील करें कि आप डाउन हैं तो वहाँ पर टपाल मेज़बान, और इसका नाम ही मेज़बान है, यानी ये आपको मेहमान बनाती है। तो कोई भी अफ्तार पार्टियां जो है ना वो भी चाय के बिना इनकम्प्लीट रहेगी। तो इतनी पार्टीज होती रहती हैं आजकल, तो रमज़ान के बाद तो अफ्तार पार्टीज में टपाल मेज़बान चाय ना हो ऐसा हो नहीं सकता, मुमकिन नहीं है। तो आप भी ज़रूर इंजॉय करें, ज़रूर इस चीज़ को जो है ट्राई करें, क्योंकि आपकी जो है सेहत को और ज़बरदस्त कर लेता है, एनर्जेटिक कर लेता है टपाल मेज़बान चांहि। सो बहरहाल इन ई हवाले सां अॻिते वधूं था। बहितरीन टॉपिक आहे, इन टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। इन ते ॻाल्हाइण जे लाइ सिर्फ़ु मां ऐं ज़ीशान न आहियूं,
इन करे तव्हांखे फ़िक्रमंद थियण जी ज़रूरत न आहे। असां वटि इस्लामिक स्कॉलर्स बि आहिनि जिन सां असां बाक़ाइदा जेको आहे सो इन टॉपिक ते सही तरीक़े सां सही नमूने डिस्कस करे सघूं था। उन्हनि खे मां मुतारिफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो मौलाना हसन अली जट, इस्लामिक स्कॉलर साहब आहिनि, असां सां गॾु असांजे स्टूडियो में शामिल आहिनि। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असांखे जॉइन कयो आहे अब्दुल बासित राना सोहरवर्दी, बहितरीन नातख़ आहिनि। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे नवीद अहमद नईमी साहब। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहम्मद ज़ैनुल आबिदीन। अस्सलाम वालेकुम। हिन पासे हलूं था, मुंहिंजूं भेनरूं वेठियूं आहिनि, उन्हनि खे बि मां मुतारिफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो आहे निदा यूनिस, उन्हनि सां गॾु सना बिलाल। अस्सलाम वालेकुम। उन सां गॾु मुस्कान शाहिद असां सां गॾु मौजूदु आहे ऐं सोनिया उमेर असांखे जॉइन कयो आहे। बहितरीन असां वटि महिमान आहिनि ऐं बहितरीन हिकिड़ी जेको आहे सो ट्रांसमिशन जी शुरूआति बि थी चुकी आहे। ॾाढो सुठो टॉपिक आहे, उन ते ॻाल्हायूं था, पर ॾाढो जेको हिकिड़े प्रोग्राम खे जेको आहे हलाइण वारो हिकिड़ो कलाम हूंदो आहे, उन कलाम जी कमी आहे। सो स्टार्ट में शुरूआति कयूं था ऐं बासित राना सोहरवर्दी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश आहे त राना साहब स्टार्ट में क्या कौन सा कलाम सुनाएंगे, हमद सुनाएंगे या क्या? वो कलाम सुनाऊंगा जो आपकी भी और हमारे नाज़रीन की भी पसंदीदा कलाम है। माशाल्लाह, सुभान, बिस्मिल्लाह। भर तो झोली मेरी या मोहम्मद, भर तो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना आ जाऊंगा खाली, कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो, बन के आया हूँ दर पर सवाली, तुम्हारे आस्थाने से ज़माना क्या नहीं पाता, तुम्हारे आस्थाने से ज़माना क्या नहीं पाता, कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता, कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो, बन के आया हूँ दर पर सवाली। दिशान भाई, तुम जमाने के मुख्तार हो या नबी, बेकसों के मददगार हो या नबी, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, सबकी सुनते हो अपने हो या गैर हो, तुम गरीबों के गमखार हो या नबी, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। और भाई आपके लिए है मुखालिफ ज़माना, किधर जाए हम, हालत बेकसी किसको दिखलाए हम तुम्हारे भिखारी हैं या मुस्तफा, हम तुम्हारे भिखारी हैं या मुस्तफा, किसके आगे भाला हाथ फैलाए हम, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं ना जाऊंगा खाली। और वो शेर जो दीन की बका है, कहते हैं जिंदगी बख्श दी बंदगी को, आबरूदीन हक की बचा ली, वो मोहम्मद का प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा, जिसने सजदे में गर्दन कटाली, जो इब्ने मुर्तज़ा ने किया काम खूब है। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम का ऐसा वास्ता है, खुदा की कसम इनका वास्ता देखिए, जो दुआ मांगो अल्लाह कबूल करता है। जो इब्ने मुर्तज़ा ने किया काम खूब है, कुर्बानी हुसैन का अंजाम खूब है, कुर्बान हो के फातिमा ज़हरा के चैन ने दीन
दीने खुदा की शान बढ़ाई हुसैन ने, बख्शी है जिसने मजहब इस्लाम को हयात, कितनी अजीम हजरत शबीर की है रात। मैदान करबला में शाहे खुश खिसाल ने, मैदान करबला में शाहे खुश खिसाल ने, मैदान करबला में शाहे खुश खिसाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने तो जिंदगी बख्श दी बंदगी को, आबरूदी ने हक की बचा ली, वो मोहम्मद का प्यार। वेलकम बैक नाज़रीन। बरकत रमज़ान जे इफ्तार ट्रांसमिशन में एक दफ़ो ॿीहर मां तव्हांखे भली कार कयां थी, जिन असांखे जेके ॾिसंदड़ आहिनि ऐं जिन हींअर असांखे जॉइन कयो उन्हनि खे मां ॿुधाईंदी हलां त अॼु जंहिं टॉपिक ते ॻाल्हायूं था त उहो ज़ाल ऐं मुड़ुस जो जेको रिश्तो आहे उनजी अज़मत छा आहे, उनजो असल इम्पोर्टेंस छा आहे ऐं दीन इस्लाम में उनजे बारे में छा छा हिदायत ॾिनल आहे, उन हवाले सां अॻिते ॻाल्हाइबो। पर हीउ जेको ख़ुसूसी प्रोग्राम अव्हां जे अॻियां पेश कयो वियो आहे, हिन में तावन आहे नेल्सन पेंट्स वारनि जो। नेल्सन पेंट वारनि जो चवणु आहे त रंग ज़िंदगी का, पंहिंजे ज़िंदगियुनि में रंग भरियो ऐं पंहिंजे इमारतुनि खे ख़ूबसूरत रंग कयो, छो त ईद वेझो आहे, ईद अची वई आहे तक़रीबन ऑलमोस्ट अॼु ख़ैर सां अधु रमज़ान गुज़री वियो आहे, वरी बाक़ी अधु बचे थो, त ॾींहं बिल्कुलु घटि आहिनि। इन में जेको आहे सो बहितरीनु कलर क्वालिटी अगरि अव्हांखे खपे पंहिंजनि इमारतुनि जे लाइ त नेल्सन पेंट इन जे लाइ बेस्ट चॉइस आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान जो बहितरीनु नेशनल पेंट ब्रांड आहे नेल्सन पेंट्स। रंग ज़िंदगी का इन्हनि जो टैगलाइन आहे ऐं 25% वधीक कवरेज इहे ॾियनि था। इन्हनि जो चवणु आहे त तव्हां जाते ॿिया रंग वठो था, ॿिए कंपनी जा पेंट्स वठो था, त उन मुक़ाबले में इहे 25% वधीक तव्हांखे कवरेज ॾिए थो ऐं जिते हिकिड़ो कमिरो थी सघे थो त इन सां गॾु तव्हां हिकिड़े कमरे जी क़ीमत में तव्हां पंहिंजा 2 कमरा बि करे सघो था। सो इन खां वधीक ॿी कहिड़ी जेको आहे सो ख़ुशख़बरी थी सघे थी आवाम जे लाइ। सेल्स जो दौरु लॻो पियो आहे, जिते किथे सेल लॻी पई आहे, ब्रांड्स ते माण्हू वञे थो त सेल मिले त उते वञी शॉपिंग कजे, त इन करे तव्हांजे लाइ बहितरीनु सेल ऐं बहितरीनु जेका या अपॉर्चुनिटी आहे तव्हांजे लाइ नेल्सन पेंट्स वारनि रखी आहे। ऐं हीअ जेका असांजी ट्रांसमिशन अव्हांजे अॻियां असां पेश कयूं था उहो बि तावन आहे नेल्सन पेंट्स जो। जी जी बिल्कुल जी, नेल्सन पेंट जो कि 25% आपको एक्स्ट्रा कवरेज देता है, जिसके साथ आप जो है वो अपने घर को पेंट कर सकते हैं। और साथ साथ एक चीज़ और नेल्सन पेंट्स की, नेशनल होने के साथ इंटरनेशनल ब्रांड्स को कम्पीट करता है, ना सिर्फ कम्पीट करता है बल्कि अगर आप अपने घर का कलर चेंज करना चाहते हैं तो ओनली एक कोट में आपको वही फिनिश मिलती है जो कि कलर आपका डिज़ाइन रिक्वायर्ड है। आप अपनी ईद को दोबाला कर सकते हैं, मुख्तलिफ रंग में दस्तयाब है ये रंग। और साथ साथ जब 25% आपको एक्स्ट्रा कवरेज देता है तो जैसे कि बाक ने कहा कि आप एक या दो मतलब एक कमरा तो कंप्लीट हो जाएगा, लेकिन उसी रंग से आप दूसरा कमरा भी कर सकते हैं। या आपके कोई बालकनी है, कोई सपोर्टिंग एरिया है जिसको आप चाहते हैं, टेरेस एरिया है जिसको आप चाहते हैं कि आप साथ कलर करें, तो बिल्कुल एक ही टिन के अंदर आप पूरे 2 एरियाज को कवर कर सकते हैं। ना सिर्फ कवर कर सकते हैं बल्कि ये लॉन्ग लास्टिंग है और वेदर इफेक्टेड है, यानी इस पर धूप का कोई असर नहीं होता। बिल्कुल ज़बरदस्त क्वालिटी है। नेल्सन पेंट्स जेका आहे तव्हांजे अॻियां असांजी ट्रांसमिशन आहे, हिन जो तावन बि नेल्सन पेंट वारनि जी तरफ़ां आहे। इन सां गॾु असांजे प्रोग्राम में हिकु ख़ूबसूरत शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे। ख़ूबसूरत मां इन करे चवंदा छो त हू पाण अक्सर मज़ाहिया उन जा फील्ड जो हिसो आहिनि ऐं ज़बरदस्त लेजेंडरी आर्टिस्ट आहिनि सिंध जा तमामु जेके भी चैनल्स ऐं जेका बि मीडिया आहे उन में मां चवंदसि त उनजा पाइनियर आहिनि। ऐं अगरि इहा चइजे त इहो ग़लति बि न थींदो, ॾाढी बहितरीनु शख़्सियत आहिनि ऐं जिते हूंदा आहिनि उते हर पाण जे मौजूदु एटमॉस्फेयर में पंहिंजी सराउंडिंग्स में जेतिरा बि माण्हू हुजनि उन्हनि जे चहिरे ते मुर्कूं विखेड़ींदड़ आहिनि। त इन खां ख़ूबसूरत मां सम्झंदी आहियां का शख़्सियत का पर्सनैलिटी थी नथी सघे। रमज़ान जो महीनो आहे, असां पहिरें ॾींहं खां डिस्कस था कयूं त बाबा इंसानियत जी मदद कयो, अहिड़ा थियो जो तव्हांजो दीन मज़बूत हुजे, पर तव्हां इंसानियत खे केतिरो पंहिंजे पाण खे मैन काइंड जी तरफ़ कंट्रीब्यूट करे सघो था। त ही इज़ वन ऑफ देम। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त असांजे प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु आहिनि, बहितरीनु होस्ट आहिनि, बहितरीनु राइटर आहिनि, ज़बरदस्त इंटेलेक्चुअल पर्सनैलिटी आहे ऐं मां सम्झंदसि त अदब जे हवाले सां बि हिननि खे वधीक ॼाण आहे। सो वेलकम कयूं था सोहराब सुमरो खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी बाख, माशाल्लाह वॾो तारुफ़ कराए छॾियो। यू डिज़र्व इट मोर देन दैट। अञा मां कुझु घटि करे छॾियो छो त टाइम असां वटि एतिरो न आहे। तारुफ़ तव्हां पिया कयो, छकी मां पियो थियां वेठो, शर्मिंदो वेठो। एॾो मां आहियां त कोन ईअं कीअं थी ईअं ई आयो महिरबानी आहे, वॾी लख कुर्ब।
थोरा तव्हांजा त तव्हां आया असां वटि ऐं जीअं त प्रोग्राम जो बि बाक़ाइदा ॻाल्हि ॿोल बि अवां खां ई असां स्टार्ट कंदासीं। अॼुकल्ह ॾाढा वायरल लॻा पिया आहियो। मां हिकिड़ी रिसेंटली तव्हांजी क्लिप बि ॾिठी जंहिंमें कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु पंहिंजो मुनाफ़ो ॾिसंदा आहिनि हर शइ में हर जाइ में ऐं पंहिंजी सिंध जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ जेके बेसिकली हर इंसान जो रूट आहे जेको जितां असांजो सिंध सां वास्तो आहे त असांखे फील थींदो आहे त असांजो पाड़ू उते सिंध में आहिनि। किथे बि दुनिया में वञूं हालांकि इंटरनेशनली बि काफ़ी मुल्क तव्हां घुमिया आहिनि पर पोइ बि तव्हां जीअं चइबो आहे न अंदरि मां हिकिड़ो सिंधी माण्हू त सिंध जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त तव्हां जो जेको हर वक़्तु तव्हां अॻिते हूंदा आहियो शाना बशाना जेतिरो तव्हां सम्झंदा आहियो पंहिंजे पाण खे कंट्रीब्यूट करे सघो था तव्हां कंदा आहियो। अॼुकल्ह बि सिंध जे हवाले सां इहो कमु हले थो पियो। रमज़ान जो महीनो असां था चऊं त बाबा इस्लाम खे दीन खे मञो अलाह खे मञो ऐं सुठी राह ते हलो पर वरी किथे न किथे असांजा जेके हुक्मरान आहिनि उहे असांखे ॾाढो मायूस कंदा आहिनि ऐं उहे माण्हू जेके घणो कुझु करे सघनि था पर उहो शायदि कंहिं न कंहिं तरीक़े सां उहे ड्यूटीज़ पूरियूं उन हवाले सां नथा करे सघनि। सिंधूअ जो सुवालु सभ खां वॾो सुवालु हर कंहिं जे लाइ छा चवणु चाहींदो? ॾिसो हाणे सिंध जी तव्हां ॻाल्हि कई त सिंध त हज़ारे सालनि खां वठी आहे ऐं क़यामत ताईं रहंदी। असां न हूंदासीं पर सिंध रहंदी ऐं इहो सिंधू दरिया बि रहंदो। त सिंध आहे त असां आहियूं सभ खां पहिरियां सिंध आहे ऐं इन ई सिंध असांखे इज़त बि ॾिनी आहे। इज़त अलाह सां ॾिनी आहे पर सिंध जे वासियुनि जे ज़रिए सिंधी माण्हुनि जे ज़रिए त उनखे कीअं थो विसारे सघिजे किथे बि हुजूं। ॿियो जेका तव्हां ॻाल्हि कई अॼुकल्ह ॾाढो वायरल लॻा पिया त वीडियो क्लिप इहा वायरल थी आहे छो जो हिकु त जॾहिं मां इहो मौक़ुफ़ ॾिनो उन वक़्तु रोज़ो बि हुयो ऐं रोज़े में चवंदा आहिनि कूड़ न ॻाल्हाइबो आहे छो जो रोज़ो त हर शइ जो रोज़ो हूंदो आहे न त जुमे जो ॾींहुं बि हुयो रोज़ो बि हुयो त इन जे करे जेका ॻाल्हि सची हुई उहा मां हूअं बि ॿुधाए ॾींदो आहियां। रोज़े में त वरी ख़ासि करे कोशिशि कंदा आहियूं। सो इन जे करे सिंध जे कंहिं बि ख़िलाफ़ु अगरि ॻाल्हि कई या को अहिड़ो कमु कयो त उहो कॾहिं बि बर्दाश्त नथो थी सघे। ॿियो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सिंधी ॿोली जेका आहे असांजी उहा एॾी क़दीम आहे ऐं उनखे हाणे आहिस्ते आहिस्ते असां उन में ॿियूं ॿोलियूं मिलाए करे ॻाल्हायूं था जेको या मां अंग्रेज़ी में खणी मिक्स करे ॻाल्हायूं था त इहा बि माना हिकिड़ो मिलावट थी वई त अंग्रेज़ी जो लफ़्ज़ ॿुधाइनि त उहो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू असां वटि केतिरा ई टीवी ते ई तव्हां त ॾाढी सुठी माशाल्लाह अदबी घराणे जी आहियो त तव्हां सुठी ॿोली आहे ॾाढी सिंधी पर कुझु असांजूं अहिड़ियूं होस्ट आहिनि जॾहिं बि काॾे ॻाल्हाए वेंदियूं आहिनि अहिड़ो कुझु त हुन में उर्दू जूं ॻाल्हियूं उर्दू जा लफ़्ज़ या त प्रॉपर उर्दू ई ॻाल्हायो उर्दू बि असांखे ॻाल्हाईंदा या त पोइ मिलाए न ॻाल्हायो उन सां बिगाड़ पैदा थिए। तव्हांजी ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे ऐं मां पाण मुतफ़िक़ कंदी आहियां सेकंड कंदी आहियां पर छा तव्हांखे ईअं नथो लॻे त जेके बि न्यू कमर्स अचनि था मीडिया में एज़ अ होस्ट आहिनि अगरि हलो मञो बि त उन्हनि जो एतिरो कॉन्ट्रीब्यूट या एतिरी सुठी उन्हनि ते कमांड कान्हे त वरी जेके असांखे सेखारनि था जेके डायरेक्टर्स आहिनि जेके इदारा आहिनि छा उन्हनि जी इहा ड्यूटी न आहे त उहे पंहिंजा न्यू कमर्स खे सेखारनि गाइड कनि उनखे ट्रेनिंग्स ॾियनि उन्हनि खे जॾहिं उहा ख़बर हुजे न वरी असां वटि मसइलो इहो आहे छो जो जेके असां वटि वेठा आहिनि जेके उन्हनि खे या डायरेक्टर ॿुधाइण वारा जेके उन्हनि खे पाण खे ख़बर न आहे वीचारनि खे पोइ छा कनि उहो इन करे चवंदा अच्छा चवे थी ईअं ठीकु सही हूंदो चवे थी ज़ाहिर आहे हिकिड़ी स्क्रीन ते वेठी आहे पर असां वटि मां इहो ई चवंदुमि त छोकिरा हुजनि या छोकिरियूं जेके होस्टिंग कनि था असां पाण होस्टिंग कंदा आहियूं तव्हां सां गॾिजी बि प्रोग्राम कया आहिनि त मुतालियो न आहे असां वटि छोकिरा या छोकिरियूं पढ़नि कोन था तव्हां सिंधी अदब पढ़ो उर्दू अदब पढ़ो अंग्रेज़ी अदब पढ़ो पढ़ाई त काई पाबंदी न आहे उन सां ईअं थींदो जो तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़नि जो भंडार मिली वेंदो लफ़्ज़नि जो मजमूओ मिली वेंदो जुमिलनि जो मजमूआ मिली वेंदा त कीअं ॻाल्हाइजे कहिड़ो लफ़्ज़ किथे ॻाल्हाइजे कीअं ॻाल्हाइजे ऐं हिन जी सिंधीअ में छा माना थींदी जीअं असां अक्सर चवंदा आहियूं त मिलूं था ब्रेक खां पोइ त जेकॾहिं हिनखे चई त हिन ॾींहुं साई था वठूं हिकिड़ी थोरो साह पटे वठूं इहो असां चवंदा आहियूं ऐं जेको आहे सो आई एम ग्लैड त असांजे जेके ज़ीशान होस्ट आहिनि न इहे बि इनखे बि हाणे असां सेखारे छॾियो आहे हाणे इहे बि जॾहिं वठंदा आहिनि ब्रेक त इहे बि चवंदा आहिनि त साई था वठूं उर्दू में भी बोल सकते हैं कि नाज़रीन आइए हम थोड़ी देर के लिए मैं ये अक्सर अपने उर्दू चैनल पर भी अब यही उस दिन मेरा हुआ कि मैंने साई जो टाइम है कहते क्या हो गया मैंने कहा अब ये ट्रेनिंग जो है कह सकते हैं कि थोड़ी देर के बाद मिलते हैं या मिलते हैं थोड़ी देर वक्फे के बाद ये भी कह सकते हैं सिंधी में चई सघूं था असां थोरी नंढी साई वठूं था ॾिसंदड़नि खां थोरी देर जे लाइ असां वठंदासीं मोकल उन खां पोइ वरी तव्हां सां गॾिजी प्रोग्राम शुरू कंदासीं या अंग्रेजी त अंग्रेजी में चओ प्लीज डोंट गो विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक या तो समझो अंग्रेजी में एक वर्ड जो कहते हैं आजकल जो खवातीन है मैं यही बाग से भी अक्सर बात करता हूँ कि इनका द वे जिस तरह ये बात करती हैं कैच मी इफ यू कैन तो वो थोड़ा अजीब लगता है ऑन एयर बैठे हुए एक खातून बोल रही कैच मी इफ यू कैन तो वो ब्रेक्स के आजकल तो खातून बड़े फखर से बता रही है मेरे 4 मिलियन फॉलोअर हैं मतलब 4 मिलियन मेरे आदमी पीछे हैं
कोई एक आदमी पीछे लग गया तो आज मसला हो जाता है बड़ा। 4 मिलियन 40 लाख आदमी पीछे हैं एक लड़की के यार। अॻिते वधाईंदासीं। हाणे सौराब सुमरो सेट ते आहे त इहे ॻाल्हियूं त थींदियूं। बहरहाल ज़बरदस्त असांजो टॉपिक बि आहे, अॻिते वधूं था, पर हिकिड़ी नात थी वञे ऐं इन जे लाइ मां गुज़ारिश कंदसि। निदा यूनिस असां सां गॾु मौजूदु आहे ऐं बरकत रमज़ान जी हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में निदा किरन, निदा यूनिस उहा ई आहे। असल में हुननि चयो त निदा किरन हुनजो नालो हुयो, पर हाणे छो त ही शादी थी वई अथनि त हाणे निदा यूनिस थी वियूं आहिनि। सो जी बिस्मिल्लाह। क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली, परदेसियाँ मेरी मुझसे लेकर काली कमली में अपने छुपा ली। मैं गदा हूँ मगर किसके दर का, वो जो सुल्ताने कौनो मकां है, ये गुलामी बड़ी मुस्तनद है, मेरे सर पे है ताजे बेलाली, और मैं मदीने से क्या आ गया हूँ, जिंदगी जैसे बुझ सी गई है। मैं मदीने से क्या आ गया हूँ, जिंदगी जैसे बुझ सी गई है। घर के अंदर फिजा सोनी सोनी, घर के बाहर समा खाली खाली, क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली, और वो अता पर अता करने वाले, और हम भी नहीं टलने वाले, जैसी चौखट है वैसे भिकारी, जैसा दाता है वैसे सवाली, क्या खबर क्या सजा मुझको मिलती, मेरे आका ने इज्जत बचा ली। सुभान अल्लाह, माशाल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन ज़बरदस्त जो हिकिड़ो अंदाज़ आहे, बयान आहे नात जो। ऐं हींअर मौलाना साहब जी तरफ़ वधूं था ऐं जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे उन ते ॻाल्हाईंदासीं। मौलाना साहब तव्हां ॿुधायो त जीअं ज़ाहिर आहे हर रिश्तो हिकिड़ो मां सम्झंदमि त
ॼण त हिकिड़ो रांदि आहे अॼुकल्ह जे दौर में। कंहिं रिश्ते जी का अहमियत न रही आहे, रत जा रिश्ता हुजनि या दोस्ती या यारीअ जो रिश्तो हुजे, जेके असांजे दीन में ऐं असां जॾहिं पंहिंजे अनबिया कराम जी ज़िंदगी ॾिसूं था त उहे त हिकु दोस्त जे लाइ बि एतिरो एहतमाम, एतिरी रिस्पेक्ट, एतिरो इज़त रखंदा हुया। असां वटि त रत जे रिश्तनि जी बि हाणे इज़त न रही आहे। ऐं इन माहौल में वरी जॾहिं हस्बैंड वाइफ जो रिश्तो आहे, कज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे, शरीक हयात जो तव्हांजी ज़िंदगीअ में हुजणु, इन जी छा अहमियत आहे, उनजो छा इन रिश्ते जो असल में पस मंज़र दीन ऐं इस्लाम ऐं हदीसुनि जी रोशनीअ में छा आहे, तव्हां प्लीज़ असांखे जी अदी माशाल्लाह तव्हां तमामु ज़बरदस्त चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे। त अॼुकल्ह माण्हू हुनखे ज़ाल मुड़ुस खे मज़ाक मश्किरी सम्झनि था, पर ज़ाल ऐं मुड़ुस हिकु वॾो अहम रिश्तो आहे। ऐं क़ुर शरीफ़ जी सूरत बकर में अल्लाह से इरशाद फरमाए थो त ज़ाल मुड़ुस जो ढक आहे, यानी लिबास आहे। बिल्कुलु त मुड़ुस खे बि खपे पंहिंजो ज़ाल जा हक़ हुक़ूक़ अदा करे। ऐं जॾहिं इहे पाण में सही नमूने सां ज़ाल ऐं मुड़ुस ज़िंदगी गुज़ारींदा त हिननि जो ज़िंदगी जो सफ़र सही गुज़रंदो। ऐं जेके माण्हू पंहिंजे ज़ाल सां मुहबत कंदा आहिनि ऐं ज़िंदगी जो सही सफ़र हलाईंदा आहिनि उहे कामयाबु थींदा आहिनि। ऐं बाक़ी जेके माण्हू पंहिंजी लाइफ में पंहिंजो लाइफ पार्टनर सही ॻोल्हींदा आहिनि पर उन्हनि खे सही हलाइण जे लाइ उहो तरीक़ो न इस्तेमालु कंदा आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं खोड़ सारियूं हदीसूं आहिनि त तव्हांजे मथां ज़ालुनि जा हक़ आहिनि। ऐं ख़ाली इहो हक़ कोन्हे त तव्हां निकाह करे छॾियो पोइ हुनजो घर जा अख़राज तो पूरा न करियो। ऐं मुस्लिम शरीफ़ जे अंदरि हदीस आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी घरवारी खे मानी जो गिरा वात में विझणु उहो बि अजर आहे, सदको आहे, सवाबु आहे। त उन सां इहो आहे त ज़ाल सां मुहबत वधंदी। ॿी बि हदीस आहे त अल मरओ मन अहब इलैह, दुनिया में जंहिंजी जंहिंसां मुहबत हूंदी क़यामत ॾींहुं उन सां गॾु हूंदो। त ज़ाल बि को वफ़ादार पार्टनर आहे ऐं पंहिंजो मुड़ुस बादशाह, ज़ाल वज़ीर। ऐं मुड़ुस ऐं ज़ाल हिकु फीथे जे मसइल आहिनि, गाॾी जो फीथो हूंदो आहे तीअं ज़ाल ऐं मुड़ुस हिकु फीथे जे मसइल आहिनि। त जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी सही गुज़ारींदा, मुहबत में हलाईंदा त हुनजो सिलसिलो। पर अॼुकल्ह जे दौर में अनफॉर्चुनेटली हिकिड़ो सोशल स्टेटस घणो ॾिठो वञे थो। अगरि ज़ाल पढ़ियल लिखियल आहे, कंहिं सुठे घराने मां आयल आहे, उनजी पंहिंजी का हिकिड़ी वर्थ आहे न त उनखे साहुरनि में उनखे पंहिंजे हस्बैंड वटि हिकिड़ी उहा इज़त मिले थी। पर अक्सर ईअं बि असां ॾिठो आहे त हस्बैंड पढ़ियल आहे, डॉक्टर आहे, उनजी माइटनि शादी कराए छॾी आहे, जेका उनजे ॻोठ जी का छोकिरी आहे या उनजी का माइटियाणी आहे जेका पाण ओतिरो वर्थ नथी रखे या शहर जी का न आहे, कंहिं ॻोठ जी पिलल आहे, त उनखे उहा इज़त न मिलंदी आहे। उहो हस्बैंड पाण ई इन में नाकाम थी वेंदो आहे त पंहिंजनि माइटनि, पंहिंजनि भेनरुनि ऐं पंहिंजे ख़ानदान में, पंहिंजे फ्रेंड सर्कल में पंहिंजी ज़ाल खे उन नमूने इंट्रोड्यूस कराए या उनखे उहा इज़त ॾे। त इन हवाले सां छा चवणु चाहींदा? उनजे लाइ इहो त ज़ाल ऐं मुड़ुस जो जॾहिं रिश्तो तह कयो वञे त पसंदि जो कयो वञे त उहो अॻूं दौरु न आहे रहियो। त हाणे माइट ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कराइनि था, ज़ोरी विहारियो ॻिची में को मौलवी विहारियो पोइ निकाह कराइनि त इहो ग़लति अमल आहे। इहो मतिलबु उनजो हिकिड़ो साइड इफेक्ट आहे जेको तव्हां चओ था। त उन न्याणी खां पुछा रज़ामंदी कई वञे त फलाणे सां तुंहिंजो निकाह करियूं था, तूं राज़ी आहीं कोन्हे। जेकॾहिं न्याणी राज़ी हूंदी, ख़ुशि हूंदी त इहो घरु हली सघंदो। पर जेकॾहिं इहे न्याणी राज़ी न हूंदी, ज़ोरी ज़बरदस्ती निकाह थींदो त पोइ इहो सिलसिलो साॻी थींदो जीअं तव्हां चयो त उहो घरु कोन हली सघंदो। मुड़ुसु पढ़ियल आहे, घरवारी पढ़ियल कोन्हे। पर जेकॾहिं लाइफ पार्टनर माण्हू पढ़ियल लिखियल ॻोल्हे थो, ॾिसो डॉक्टर आहे त उनजी इहो इरादो हूंदो त आऊं के डॉक्टराणी सां शादी कयां। ऐं जेकॾहिं को मौलवी घराणे सां हूंदो त उहो चवंदो पढ़ियल लिखियल क़ुर पढ़े जेकी सुठी हुजे। जेकॾहिं इंजीनियर हुजो त उहो बि माना इरादो कंदो, हुनजी नियत इहा हूंदी त पढ़ियल लिखियल हुजे। ऐं जाहिल माण्हू जाहिल खे पार्टनर कंदो। त इहो ई आऊं चवणु थो चाहियां उन्हनि खे त पंहिंजी ज़िंदगी में जेके लाइफ पार्टनर जेको आणियूं था त उनजी रज़ामंदी पुछी कंदो। माइटनि खे बि अर्ज़ु आहे त माइट बि उन्हनि खां पुछा कनि, माइट बि उन खां पुछा कनि। जेकॾहिं पुछा नथा कनि, ज़ोरी ज़बरदस्ती निकाह कनि था, हे नतीजा, हे ॻाल्हियूं तॾहिं असांखे ॾिसणु पवंदियूं जॾहिं ज़ोरी ज़बरदस्ती असां निकाह करियूं था। त साईं जन फरमाइनि था त निकाह मुंहिंजी सुनत आहे, तव्हां ज़ोरी ज़बरदस्ती निकाह न करियो। ऐं ज़ोरी ज़बरदस्ती जेको निकाह थींदा उहो अॻे हली कोन सघंदो, कुझु ॾींहं हलंदो आहे पोइ वरी तलाक थी वेंदो। लेकिन इस्लाम में तो औरत से भी पूछने का हक है कि अगर आप कहीं निकाह करें तो बाप को भी फ़र्ज़ है कि बेटी से पूछे कि उसका निकाह मैं यहाँ करूँ या ना करूँ। ये तो अल्लाह ताला ने भी हक दिया है, ये हक दिया है बिल्कुल, इस्लाम में हक दिया। अच्छा, एक चीज़ और है यहाँ पे मौलाना साहब कि हम बात करते हैं हमेशा, जब भी हम बात करें तो जब एक लड़की, जैसे बाक इस चीज़ को ज़्यादा बेहतर समझेंगी कि जब एक लड़की ब्याह कर जाती है तो उसको कहते हैं सास ससुर का हक है, तेवर का हक है, जेठ का हक है। लेकिन इसी तरीके से लड़के पे सास ससुर का क्या हक है, या अपनी जो उनकी लड़की की बहनें या भाई हैं उनकी तरफ कोई हक है या नहीं है? बिल्कुलु हक़ आहे, उन्हनि जा हक़ हुक़ूक़ आहिनि। जीअं ॿियो आहे न मिसाल तौरु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में काफ़ी फ़रमान आहे त ज़ाल जेको जितां छोकिरी वठणु चाहियो था त तव्हां उन्हनि खां ऑफर न कयो असां तव्हांखे रिश्तो वठूं था त हाणे असांजो पोयूं ख़र्चु तव्हां ते आहे, ईअं न, तव्हां हुन ते को प्रेशर न विझो।
ऐं जेको शादी करे थो छोकिरो आहे त उन्हनि खे खपे उहे पंहिंजो जेके ससुराल तव्हां चयो बि उन्हनि जी इज़त करे, उन्हनि खे रिस्पेक्ट ॾे। ईअं न त हू पंहिंजे बसि न्याणी सां रिश्तो कई हाणे उन्हनि खे इज़त न ॾे। उनखे ज़िंदगी में सफ़र साथी मिलियो, उनजी ज़िंदगी सुठी गुज़रे बि त हाणे हिन जो कमु आहे हुनखे बि अॻियां इज़त ॾे, उनजी माइटनि खे इज़त ॾे। ऐं छोकिरी जो कमु आहे त पंहिंजे घर वारे जी माइटनि खे इज़त ॾे, इज़त ॾींदी तॾहिं ॻाल्हि। मतिलबु ॿिन्हिनि पासनि आहे गिव एंड टेक रिलेशन आहे, जॾहिं ॿई इज़त कंदा त मामिलो हलंदो। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि। पर नाज़रीन साई जो वक़्तु आहे, जहिड़ी साई वठूं त साई खां पोइ हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन ट्रांसमिशन आहे बरकत रमज़ान। हिन में अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयां पई। असां सां गॾु अॼु सौरभ सुमरो असांजे सेट ते मौजूदु आहे। सौरभ, तव्हां जॾहिं बि सिंधी चैनल जो हिकिड़ो निज़ाम जॾहिं शुरू थियो त उन ॾींहं जे हवाले सां असांखे कुझु तव्हां पंहिंजो जेके बि एक्सपीरियंसिस आहिनि थोरो मां चाहींदसि त कुझु उहे वाक़िया, कुझु उहे त तॾहिं कीअं हूंदो हुयो ऐं जॾहिं एतिरा चैनल्स त हाणे थी विया आहिनि, अॻु में त हिकिड़ो चैनल हूंदो ऐं उन में कॉन्टेंट असांखे अॼु जे कॉन्टेंट जे हवाले सां पावरफुल थो नज़र, क्वालिटी घणी हूंदी ऐं क्वांटिटी घटि हूंदी। अगरि ॿ प्रोग्राम बि कनि था त पर उन्हनि जो कॉन्टेंट अहिड़ो हूंदो जो कमाल जो। पोइ छा चवणु आहे हिन हवाले सां? ॾाढो सुठो ऐं जदीद दौर जे हिसाब सां चैनल्स बि तरक़ी कई आहे असांजी सिंधी चैनल्स। ऐं पहिरियां हिकिड़ो चैनल नओं आयो, पहिरियों चैनल जीअं असां आयासीं हुन में 2002 में, त उन वक़्तु हिकिड़ो जोश हूंदो, जज़्बो हूंदो वॾो, माण्हू दिलि सां कमु कंदा ऐं ॾाढा सुठा सुठा वॾा वॾा माण्हू हुन में कमु कंदा, वॾा वॾा दिमाग़ हुया हुन में, आइडियाज़ हूंदा मुख़्तलिफ़। पर ॾींहों ॾींहुं तरक़ी थींदी वई ऐं यूथ अची विया असांजे डायरेक्टर्स में, अदाकारनि में, होस्ट में, त नवाण ईंदी वई ऐं सुठी ॻाल्हि आहे। चेंजिंग ज़रूरी हूंदी आहे, तब्दीली। ईअं न हुजे त असां अञा ताईं पुराणे दौर में ई वेठा हुजूं, जीअं अॻे दौर में PTV ते कंहिं दौर में प्रोग्राम हलंदा हुया त उन्हनि जो मयार बि अञा ताईं उहो ई आहे। अॼु बि तव्हां ॾिसंदव रोशन तारा प्रोग्राम, जंहिंमें हुन में अॼु बि तव्हांखे पेंसिलियूं मिलंदियूं तोहफ़े में, या हिते जेको परख प्रोग्राम हलंदो आहे, पहिरियां बि शुरू खां वठी हलंदो त उन में अञा ताईं माना उहे सिटीज़न जूं घणियूं ॾींदा, हाणे बि उहे वाल कलाक ॾियनि था। पर हाणे वरी जॾहिं खां प्राइवेट चैनल्स अची विया आहिनि त हिन में थोरी जिदत अची वई आहे। ऐं गेम शो तव्हां ॾिसो, धरती माला माल अली गुलमला करे पियो, फास्ट थी वियो आहे दौर, इंटरनेट जो दौर अची वियो आहे, सोशल मीडिया जो दौर आहे, त हुन सां गॾु गॾु सिंधी चैनल बि हलनि था। न त अॻे दौर में त ख़बर अथव असां पुराणो जॾहिं शुरूआती चैनल हूंदा हुया त हे सेट असां पाण ठाहींदा हुआसीं बीह करे, पाण बीह ठाराईंदा हुआसीं सॼी सॼी राति, माना शौक़ु न न असां कमु बि जेको न हूंदो उहो बि कंदा हुआसीं, फ्लोर ते पोचो बि ॾींदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं कैमरा में या मॉनिटर ते, यार हिते थोरी मिटी नज़र थी अचे, पाण ई पोचो खणी साफ़ करणु शुरू करे छॾींदा हुआसीं। माना इहो शौक़ु हूंदो हुओ, जोश जज़्बो हूंदो हुयो। ईअं न हूंदो हुयो मुंहिंजो कमु ई न आहे, मां चो कयां। हाणे त ईअं थी वियो आहे। अॻे त असां मेकअप बि पाण ई कंदा हुआ, अली गुल असां परफ्यूम वग़ैरह मेकअप गेटअप जेको थींदो उहो पाण ई कंदा हुआसीं। सो हाणे इहो आहे जो जदीद दौर अची वियो आहे ऐं सुठा सुठा माण्हू अची विया आहिनि हाणे चैनल्स ते, ॾाढो सुठो कमु हले पियो माशाल्लाह। सौरभ भाई, एक सवाल मेरा भी है कि माशाल्लाह अभी जैसे हम ब्रेक पर थे और सौरभ भाई जो मजाक कर रहे थे, अच्छा मजाक करने का भी एक अंदाज होता है कि आप लोग जो मजाक करते हैं वो हमारे बड़े भी देख सकते हैं, हमारे दादा के भी दादा देख सकते हैं, लेकिन अब जो आजकल मजाक का अंसर आ रहा है वो इखलाक से हम थोड़ी वल्गैरिटी ज्यादा आ गई, जो है ना नेगेटिव साइड पर हम ज्यादा जा रहे हैं। तो आप लोग कौन सी ऐसी किताबें पढ़ते थे जिनको हमें एक आपका कहते हैं ना कि लुत्फ भी आता था, हंसते भी थे और साथ सबक भी मिलता था? मुताला कौन सी किताब का करते थे जो कि आज के बच्चों को करना चाहिए? क्योंकि आजकल की जो भी आप प्रोग्राम्स देखते हैं वो काफी तो ऐसे कंटेंट होते हैं कि अगर आप टिकटॉक पर ही देखें तो वो आप स्वैप कर देते हैं। मतलब अगर आप ज़ौक वाले हैं, जैसे कि हम आपको देखने वाले हैं, तो मैं तो कभी भी वो मजाक नहीं देखूंगा कि ये ऐसा हो गया या ABCD जो भी है। तो मुझे ये बताएं कि जो न्यू कमर्स हैं उनको किन चीजों पर ग्रिप करनी होगी कि आपकी लोग बात भी सुने, हंसे भी, और जैसे आपका इंतजार रहता है ना कि अब सौरभ भाई आएंगे, या आपकी सिर्फ एक झलक नजर आती है, यानी आपका हाथ भी नजर आया तो सीटियां बजने शुरू हो जाती हैं कि सौरभ भाई आ गए। लेकिन आज के कॉमेडियन में वो चीज नहीं है, वो आकर खड़ा होता है, अपने बारे में इंट्रोड्यूस करवाता है तो लोग जानते हैं कि ये चीज है। तो इन लोगों के लिए क्या पैगाम होगा, मतलब क्या हिदायत होगी? वो जो है दोस्त हमारे कुछ वो शॉर्टकट के चक्कर में है कि हम जल्दी मशहूर हो जाएं, जल्दी वायरल हो जाएं, जल्दी पॉपुलर हो जाएं, तो ऐसा नहीं होता। हमें लोग देखते हैं स्क्रीन पर तो हमारा पीछे हमारे जो स्ट्रगल है, हमारा सफ़र है 30 साल का, वो नहीं देखते कि हमने 30 साल एक स्ट्रगल की है, हमने अच्छे अच्छे लोगों के साथ रहे हैं, उनके साथ उनसे सीखा है। जैसे आपने किताबें पढ़ने के हवाले से बात की, तो ये भी बहुत ज़रूरी है। मज़ाह जो है वो भी एक सिन्फ है अदब की,
मज़ाहिया अदब भी लिखा गया है। हमारे यहाँ तो मुश्ताक यूसुफी साहब आप देख लें, उर्दू अदब में बहुत बड़ा मजाक निगार है, उनको हमने बहुत ज़्यादा पढ़ा है। कन्हैयालाल कपूर हैं या कमाल अहमद रिजवी साहब हैं, उनका जो मज़ाक होता था उसमें एक तंज होती थी। मजाक उड़ाना और मजाक करना अलग बात है। आजकल के लोग में मजाक उड़ा रहे हैं लोग, बिल्कुल, मतलब उसके या कलर पे जैसे डिग्रेड कर रहे हैं, किसी के कलर पे स्किन उसकी है, तो वो उसको अल्लाह ने बनाया है ना, ऐसा ही है। अल्लाह ने तो खुद कुरान में कहा है कि लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम, कि हमने इंसान को बहुत ही खूबसूरत तरीन बनाया है, सुभान अल्लाह, जैसा भी है वो। तो आपको कोई हक नहीं पहुंचता किसी की अगर नाक टेढ़ी है तो उसको बोले वो टेढ़े नाक वाले, तो लोग उस पर हंसेंगे, थोड़ी देर के लिए हंसेंगे, लेकिन उसकी दिल में तो ये बैठ जाएगी, दिल आज़ारी होगी वो। ये ऐसा नहीं बोलना चाहिए। अब जैसे नात खान आए हमारे, ये अभी ब्रेक के बाद ज्वाइन किया हमें, सुमरो है यावे सुमरो साहब, ये नात खान है। तो मैंने इनको आते ही कहा कि मैंने कहा भाईजान नात खान है आप? उन्होंने कहा जी जी माशाल्लाह। मैंने उनको कहा कि आप छोटी छोटी नात पढ़ा करें, 2-3 मिसरों की, क्योंकि ऐसा ना हो कि वो लंबी नात होती है ना बहुत बड़ी, जिसमें बड़े बड़े आलाप होते हैं, बड़े शेर होते हैं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ तो जितनी की जाए कम है, लेकिन मैंने इनको कहा कि अपने वजन के हिसाब से थोड़ा 2-3 मिसरे वाली नात पढ़ा करें। ऐसा ना हो कि नात पढ़ें और रोजे की हालत में फिर आपको कमजोरी हो जाए, तो 3-4 ताकत की ड्रिप लगानी पड़े आपको। तो ये होता है, तो मजाक उड़ाना नहीं चाहिए। अगर कोई गिर गया, अबे वो गिर गया, वो लंगड़ा है इसलिए गिर गया, लंगड़ा के चल रहा है, ऐसे नहीं करना चाहिए। तो आजकल को सोशल मीडिया का दौर है, टिकटॉक, तो उसमें डिस्क्रिमिनेशन भी बहुत है। मतलब अदब जो तव्हां चओ था, अदब के दायरे में रहकर अगर मजाक किया जाए ना तो वो अच्छा लगता है। सीनियर को देखना खत्म, क्योंकि मुझे बड़ी अच्छी लगती थी बात एक बात के तारिक अजीज साहब, जो कि हमारा बहुत बड़ा नाम है, उन्होंने कभी ये नहीं कहा कि बहरे भी सुनते हैं या जो देख नहीं सकते, सॉरी अंधे भी हमें सुनते हैं। तो वो कहते थे कि देखती आंखों और सुनते कानों को तारिक अजीज का सलाम, यानी देखती आंखें तो सुन भी रही है ना, लेकिन जो देख नहीं सकते सिर्फ सुन रहे हैं, तो उनको भी उन्होंने बीच में अपने ग्रिप करते थे। बहुत अच्छा आपने उनका जिक्र कर लिया, तारिक अजीज साहब का, वो तो खुद एक बड़ी लेजेंडरी शख्सियत है। बहरहाल इसी हवाले से हम प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं। नाजरीन, हींअर ट्रांसमिशन में नात ॿुधूं था ऐं नात जो वक़्तु थी वियो आहे, इन करे मां गुज़ारिश कंदसि असां गॾु नवीद अहमद नईमी साहब मौजूदु आहिनि। जी भाउ मुंहिंजा, बिस्मिल्लाह। तो तन मन धन महबूब फिदा, तो तन मन धन महबूब फिदा, तुझी सिक मुँह जो सरमायो, तुझी सिक मुँह जो सरमायो, एक मान मगर मखलूक मथा, तुझो सब तेरा रहमत सागायो, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। जने सोज मंझा मुसडेड़ो कयो, तो जानी मुखे जी जियो चयो, तो जानी मुखे जियो जियो चयो, तो दर्दन जो दरमान कयो, तो दर्दन जो दरमान कयो, मुँह ओखी अंदर राज बागायो, तो तन मन धन महबूब फिदा, तुझी सिक मुँह जो सरमायो, सोको न खुटो सोको न ॾिठो, जंहिंजा हथड़ा भी बजींदा मन में, जंहिंजा हथड़ा भी बजींदा मन में, ओगो थर भी थे पर कोन ओझे
जो चिराग पीरी चमकायो तो धन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुँह जो सर मागायो फलकन खां वठी अरशन मखलूक थी चाहे रब जी रजा मखलूक थी चाहे रब जी रजा रब पाण रजा तुझी तलबी तुझो मागल कमान वधायो तो धन मन धन महबूब फिदा तुझी सिक मुँह जो शर्मायो मुँह में अमल मुँह में इल्म अमल नेकी गफलत में गुजारिया है सजी गफलत में गुजारी जिंदगी सारी कर करमुल्लाह ते करम पेरी तोखे दिल जो हाल बुधायो तोखे दिल जो हाल बुधायो सुभान अल्लाह माशाअल्लाह बेहतरीन ही कभी नात जी तरफ वधूं था ऐं मां गुज़ारिश कंदसि सां गॾु मौजूद आहिनि मोहम्मद ज़ैनुल आबिदीन सां बिस्मिल्लाह बालगल उला बे कमालिही कशफा दुजावे जमाली हसनात जमीयों खिसालिही सल्लू अलैहि बलगल उलावे कमालिही जोड़ू जोड़ जगान जी जडे जोड़ियाई खामद खास खल के असांडे मोहम्मद मुकाई कल मोते कल मोते करीमते चिटो चयाई अन्न मौला कवल्त महबूबी उताई लिखी दिनाई पैसरा हूँ सैयद के सल्ले अला करीमना सल्ले अला शफीना ओ बाज भरार बबानन ते तुझी कावड़ की अठही सघंदी ओ करीम असांजी हिय चमड़ी हिक चण गब कान सही सघंदी ओ बाज भरार बबानन ते ओ मौला तू बिगुजी मोहम्मद बिगुजे असा पोए बिन धड़का थी निकरूं मौला तू बिगुजी मोहम्मद बिगुजे असा पोए बिन धड़का थी निकरूं बकरी महुजन कैदी बिहुजूं तोखे गाले गान बणी सघंदी
ओ बाज भरियार बबानन ते ओ घणियों तस्वीरों गियां त्यार करे ओ वरी बेपरवाह तू साड़ी दे घणियों तस्वीरों गियां त्यार करे ओ वरी बेपरवाह तू साड़ी दे मुजरिम जे मथा साड़ण जी सज़ा जे तू लागी दे त लगे सगंदी ओ करीम असांजी चमड़ी हिक चण गब कान सही सगंदी ओ बाज भरियार बबानन ते ओ तुंजी दो ज़ख़वारी वाग कना हिन बाग बागे पनाह गुरी तुंजी दो ज़ख़वारी बाग कना हिन बाग बागे पनाह गुरी तपो कहिड़ी तरह तुंजी दो ज़ख़्म में इंसान जी ज़ात रही सगंदी ओ तपो कहिड़ी तरह तुंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सगंदी ओ करीम असांजी चमड़ी हिक चिण गब कान सही सगंदी ओ बाज भरिया रबानन ते ॾाढो बहितरीन अंदाज़ बयां आहे ऐं हींअर हिक ॿी नात जी तरफ़ वधूं था असांखे जॉइन कयो आहे अवैस अली सुमरो साहब उनखे बि गुज़ारिश आहे त हिकु नात ॿुधाए लजपाल खे लखन में सव मेल तां सुञाणा लजपाल खे लखन में सव मेल तां सुञाणा उॾंदा चन तबी पर मट जाम जे न ॼाणा लजपाल खे लखन में यूसुफ ॾिठो ज़ुलेखा मन में लॻी वियो मैखा यूसुफ ॾिठो ज़ुलेखा मन में लॻी वियो मैखा अहिड़ा किरोड़ यूसुफ हिते अणमुला विकाणा लजपाल खे लखन में सव मेल तां सुञाणा लजपाल खे लखन में पंहिंजा पीरीब आणियो मुंहिंजो पीरीब माणियो पंहिंजा पीरीब आणियो मुंहिंजो पीरीब माणियो आ फ़ैसिलो अवां ते समझी कजो सियाणा लजपाल खे लखन में सव मेल तां सुञाणा लजपाल खे लखन में थींदी न भुल थिया हर हर चवां त हिया हाँ थींदी न भुल थिया हर हर चवां त हिया दंग थियो वरी न ईंदा अहिड़ा दुनिया में दाणा लजपाल खे लखन में सव मेल तां सुञाणा लजपाल खे लखन में गुलाम नबी गरीबा
पर पोब खुश नसीबा गुलाम नबी गरीबा पर पोब खुश नसीबा हिन घोटता पिरी ब्या घोरिया नवा पुराणा लजपाल के लखन में सब मेलता सुञाणा लजपाल के लखन में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नंढड़ी साईं वठंदा साईं खां सोहना लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। ओ चंगा लगदा है अली वाला, सोहना लगदा है अली वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं बजदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साई जिस दम हांडिया दे विच पाया, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मार के बोतला साई जिस दम हांडिया दे विच पाया, दहबर बदले लाल सखी दे जोश शबाज नू आया, दहबर बदले लाल सखी दे जोश शबाज नू आया। बहुत लगते है तू हुण आ जा जा जा, कि तो सजदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। लाल अली दा प्यारा मेरा नाना कमली वाला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मेरा लाल अली दा प्यारा मेरा नाना कमली वाला, हसनिया पार दे पीर दनर नेहा करमा वाला, हसनिया पार दे पीर दनर नेहा करमा वाला। बहुत लगते है तू हुण आ जा जा जा, कि तो सजदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मेरा लाल अली दा प्यारा मेरा नाना कमली वाला, हसनिया पार दे पीर दनेरे नेहा करमा वाला, हसनिया पार दे पीर दनेरे नेहा करमा वाला। चढ़ के मोटिया ने हुसैन बोले नाना नाल लगदा अली वाला, मेरा मुर्शिद अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। सुभान अल्लाह माशाअल्लाह, बेहतरीन कलाम। ऐं सोराब सुमरो जी तरफ़ वञूं था, ॾाढा तव्हां इंजॉय पिया कयो, मतिलबु इहा जेका अदायगी आहे हुनजी तमामु ज़बरदस्त आहे। जी जी नंढी आहे, ऐं इहा वॾी ॻाल्हि ॾाढो घटि ॾिठो वियो आहे जो जेको सिंगर हूंदो आहे पाण या नात खान उहो पाण ई दफ़ बि वॼाए। हा
हिकिड़ा दफ़ वारा ॿिया हूंदा आहिनि गॾु उन्हनि सां गॾु कोरस में ऐं हिन त ॾाढो सुठो मनक़बत ॿुधे धमाल ई आहे तुफ़ैल संजराणी माशाल्लाह हिकिड़ी नई शइ ॾेई छॾियईं दफ़ ते बि मौला जी नात पढ़ी सघिजे थी मनक़बत पढ़ी सघिजे बिल्कुलु अच्छा जॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो न पंहिंजी फील्ड में वञो था तव्हां त इंटरनेशनली सॼी दुनिया माशाल्लाह घणा मुल्क ई विया आहियो ऐं उते घुमिया बि आहियो सिंधी जेके पंहिंजा उहे आर्टिस्ट जेके ॿाहिरि वञनि था ऐं उते वञी कमु कनि था उते परफॉर्म कनि था पंहिंजे सिंध जो नालो अॻिते वधाइनि था उन में रुझान काफ़ी घटि आहे मतिलबु कुझु घटि चंद आर्टिस्ट ई आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं त उहे ॿाहिरि वञनि था ऐं सिंध खां ॿाहिरि वञी सिंधी मेला था थियनि फेस्टिवल्स था थियनि त उन्हनि में पार्टिसिपेशन कनि था इन में भला जेके न्यू कमर्स अचणु चाहिनि था की अहिड़ा आर्टिस्ट सिंधी त उन्हनि जे लाइ छा अहिड़ी ॻाल्हि आहे का अहिड़ी कमी आहे जो उहे उन क्राइटेरिया ते पूरो नथा पवनि त कहिड़ी वजह आहे त सभिनी आर्टिस्टनि खे इहो मौक़ो मिलणु घुरिजे ऐं सिंध जो जेतिरी यूथ अॻिते वधंदी ओतिरो मां सम्झंदसि त सिंध पावर थी बिल्कुलु मिलंदो ऐं असां जेके ॿाहिरि मुल्कनि में जेके बि सिंधी वेठा आहिनि जिते उन्हनि जूं हिते पंहिंजूं पंहिंजूं तंज़ीमूं ठाहियूं आहिनि जेके उहे इन जे लाइ ठाहियूं आहिनि त जीअं असां सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा अची हिते असां उजागर कयूं ऐं हिते उन्हनि माण्हुनि खे ॾेखारियूं त असांजी सिंधी सकाफ़त केतिरी रिच आहे असांजो कल्चर सो इन जे करे मां पंहिंजे आर्टिस्टनि खे इहो ई चवंदो आहियां मेल हुजनि या फीमेल त तव्हां ज़हनी तौर ते पहिरियां त तयारु हुजो त असांखे ॿाहिरि मुल्कनि में बि परफॉर्म करिणो आहे वञिणो आहे सो उनजे लाइ कोशिशि तव्हांखे करणी पवंदी मिसाल जी ॻाल्हि असां वीज़ा जे लाइ अप्लाई न थियल हुजे ऐं असां चयो असांखे ॿाहिरि घुराइणी कोन था तव्हांखे वीज़ा त पाण अप्लाई करिणो पवंदो न पाण इंटरव्यू ॾियणो पवंदो हुते या असांखे हाणे जीअं US जो वीज़ा आहे या UK जो मिलियो हाणे असांखे पाण हुते अपीयर थियणो पियो सही सही उहो जेको प्रोसेस आहे हिकिड़ो टेक्निकली हर कंहिंखे उहो पंहिंजो पाण करिणो पवंदो वीज़ा वठी छॾियो उन खां पोइ कुझु बि थिए ईअं ई माण्हू विज़िट ते बि वञी सघे थो त अॻिलनि खे जीअं ख़बर त पए त हा वञनि वीज़ा आहे ऐं ॿाहिरि अचण वञण वारो माण्हू आहे त हुन सां ईअं थींदो जो असां इंटरनेशनल लेवल ते वेंदासीं ऐं असांजे आर्टिस्टनि खे वरी इहो आहे ई न असांजा आर्टिस्ट चवंदा हिते पिया मोला जो करम आहे भला न त वॾा वॾा असांजा आर्टिस्ट आहिनि जेके फनकार वॾा फनकार आहिनि ऐं असांजे इदारनि खे बि घुरिजे त उहे उन्हनि खे ओन कनि पंहिंजे आर्टिस्ट जीअं असांजो सकाफ़त खातो आहे त उहे वठी वेंदो आर्टिस्ट ॿाहिरि मुल्कनि में बि या हिते इंटरनेशनली या नेशनली पाकिस्तान लेवल ते बि त उन्हनि खे उजागर कनि उहे आर्टिस्ट खणी अचनि भली पंहिंजा मनपसंदि जेके चवंदा आहिनि मनपसंदि आर्टिस्टनि खे घुराइनि था मनपसंदि खे घुराइनि या जेके पसंदि न थियनि ऐं सुठो था ॻाइनि सुठो था परफॉर्म कनि उन्हनि खे हू पाण ऑफर कनि त बाबा तव्हांखे असां ही ॾियूं था अमाउंट एतिरो तव्हां पंहिंजो वीज़ा जे लाइ अप्लाई कयो ऐं थोरो घुमो असांजी सिंधी सकाफ़त ॿाहिरि खणी वञूं उन्हनि खे ॾेखारियो छो जो हिकिड़ा असांजा सफ़ीर आहियूं न असां अमन जा सफ़ीर आहियूं सकाफ़त जा सफ़ीर आहियूं उहे भली असां आर्टिस्ट हुजूं या सिंगर हुजनि या एक्टर हुजनि या होस्ट आहिनि त उन्हनि खे ईअं बि घुमणु फिरणु खपे त जीअं अॻियनि खे ख़बर पए त हा हीउ घुमण फिरण वारो माण्हू आहे ऐं ॿाहिरि अचण वञण वारो आहे हिन खे हिकिड़ो प्रोग्राम रखूं था हाणे जीअं असां UK में प्रोग्राम आहे असांजो दोस्त कराए पियो जिम भुट्टो साहिबु 21 जून ते त उनजे लाइ चई कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट हुजनि तव्हां त ॿई आहियो अलीगुल ऐं तव्हां ॿिया कहिड़ा हुजनि असां साईं ॿियो साईं मुमताज़ मौलाई आहे सुठो हले थो सिंध में उते बि माण्हू घणा ॿुधंदड़ आहिनि असगर खोसो आहे असगर खोसो बि इंटरनेशनल लेवल ते हूअं ई आहे ऑलरेडी त असां हुनखे चयोसीं हुनजे लाइ उन्हनि चयो जल्दी वीज़ा अप्लाई कराए हुननि जो बाक़ी हुननि जो टिकेट अकोमोडेशन ऐं परफॉर्मेंस जी फीस उहा असां ॾींदासीं ज़ाहिर आहे कहिड़ी थींदी त उहो हिकिड़ो माण्हू वे ते अचे त सही उन रस्ते ते पोइ अॻियां बि ऑफर कंदा सही ज़बरदस्त इदारनि खे बि घुरिजे असांजे जेके आहिनि त उहे जा असांजे जेके सिंधी चैनल्स आहिनि उहे पंहिंजे आर्टिस्टनि खे ईअं प्रोमोट कनि ॿाहिरि मुल्कनि जे लाइ सही ॾाढी सुठी आहे तव्हां ॻाल्हि कई छो त इहे अहिड़ी अवेयरनेस असां वटि आहे कोन आर्टिस्टनि में त कंहिंखे जेको आहे सो कहिड़े हंधि कीअं अवेयर करणु घुरिजे ऐं उन्हनि खे कीअं इंफॉर्मेशन ॾिनी वञे सो इहे बि ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं अलामा साहिब जी तरफ़ वेंदासीं अलामा साहिबु जीअं त तव्हां ॾाढो सुठो अॻु में बि एक्सप्लेन कयो असांखे बि हिकिड़ो ॿियो आम जेको मसइलो अॼुकल्ह जे दौर में नज़र अची रहियो आहे ख़ासि तौर ते हस्बैंड वाइफ जो त डोमेस्टिक वायलेंस अनफॉर्चुनेटली तमामु घणो वधी वियो आहे उहे मुंहिंजा भाइर जेके पंहिंजनि ज़ालुनि खे डेली बेसिस ते घर वञी उनखे मारपीट कनि था हथु खणनि था काफ़ी अहिड़ियूं नियाणियूं काफ़ी अहिड़ियूं औरतूं रिपोर्टेडली रिपोर्ट बि थी चुकी आहे पुलिस FIRs बि अची चुकियूं आहिनि क़त्ल थी वञनि थियूं नंढनि नंढनि ॻाल्हियुनि ते जाइदाद जा मसइला आहिनि ॿारनि सां को मसइलो आहे या हस्बैंड जे ॿी शादीअ जो को इशू आहे त इहो रेशो वधी वियो आहे ऐं हालांकि तव्हां ॾिसो त असांजा अंबिया कराम कहिड़े नमूने केॾे निवड़त सां प्यार इज़त एतिराम सां पंहिंजे घर वारनि जी तरफ़ ॾिसंदा हुया ऐं उन्हनि सां पेश ईंदा हुया सो क़ुर जे हवाले सां अहिड़नि माण्हुनि जे लाइ छा हिदायत आहे ऐं छा करणु घुरिजे हिन हवाले सां छा चवणु चाहींदो अच्छा तव्हां जेकी अॼु ॻाल्हि बि कई सो इहा त शादी खां बाद में जेको भाइर पंहिंजो भेण ते इहो टॉर्चर कंदा आहिनि
न हा जेके हस्बैंड पंहिंजी वाइफ खे टॉर्चर थो करे, डोमेस्टिक वायलेंस थो थिए, मार थो ॾे या अक्सर क़तल बि असां वटि केसिस अहिड़ा अची विया आहिनि, इन हवाले सां तव्हां ॿुधायो। उन हवाले सां इहो आहे त साईं जूं हदीसूं आहिनि ऐं क़ुर शरीफ़ में बि आहे त मूं तव्हांखे अॻु में बि ॿुधाई त हुन लिबासुन लकुम लहुन, औरत लिबास आहे त मर्द जो जेकॾहिं हक़ आहे औरत जे मथां त औरत जा मर्द जे मथां हक़ आहिनि ऐं ज़ाल जा बि लातदाद हक़ आहिनि त मुड़ुस जेकॾहिं उनखे कंहिं क़िस्म जी प्रॉपर्टी आहे या ऐं घणा मुड़ुस वरी छा कंदा आहिनि त उन जेकी छोकिरी हूंदी आहे उन्हनि खे माइट पंहिंजी मिल्कियत लिखी ॾींदा आहिनि। मिल्कियत को थींदो आहे न, मिल्कियत जो विरासत थींदो आहे, असां पंहिंजी न्याणी खे हिन मिल्कियत जो हिसो ॾेई था छॾियूं। हाणे न्याणी शादी करे थी, न्याणी खे इजाज़त आहे जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत खपाए पंहिंजे हस्बैंड खे ॾे, उहो इख्तियार आहे हुनखे। अगरि न खपाए त उहा बि हुनजी मर्ज़ी आहे, त बि हुनजी मर्ज़ी आहे, पर अक्सर करे इहो हूंदा आहिनि त उहो न्याणी पंहिंजी मिल्कियत हुन मुड़ुस जे हवाले करे छॾींदी, उनजे नाले करे छॾींदी आहे। नतीजो इहो न करंदो आहे, पोइ मुड़ुस जो जेकॾहिं उन सां सही सिस्टम न थींदो आहे पोइ उन घरवारी खे तलाक ॾेई पोइ वरी ॿी शादी करे उन ई घर जो नालो लिखी वियो, उहो प्रॉपर्टी उन जी थी हुई। अॼुकल्ह इहो आयो आहे, इहो गुनाह आहे ऐं इहो वॾो कबीरो गुनाह आहे। ऐं जेकॾहिं उहा पहिरों की घरवारी मौजूदु आहे ऐं उन ई जे दौरान ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे न मिल्कियत जो इहो इशू हूंदो आहे, उन जे दौरान जेकॾहिं उहो घर वारो ॿी शादी करे थो त उहो निकाह हराम थो थी वञे, छो निकाह मथां निकाह हराम। त इहे माण्हू उन शइ जे लाइ कंदा आहिनि त असां मिल्कियत हासिलु कयूं, पर इहो वॾो गुनाह आहे। क़ुर शरीफ़ में अलाह साईं चए थो त इन्हनि शयुनि खां पासो कयो, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं बि आहिनि त तव्हां जॾहिं हिकिड़ी घरवारी जो हक़ अदा करे सघो था, जॾहिं तव्हां वटि सभु कुझु आहे, माल मिल्कियत आहे, त पोइ जेकॾहिं ॿी जी पोच रखो था, क़ुर शरीफ़ जे सूरत निसा में 6 सिपारे में अलाह साईं इरशाद फरमाए थो जेकॾहिं तव्हां ॿिनि जो हिसो रखी सघो था, ॿिनि खे संभाले सघो था त तव्हां 2 करियो, 3 संभाले सघो था 3 करियो। उन में बि इजाज़त खपंदी आहे पहिरीं घरवारी, हा रज़ामंद हूंदो आहे, रज़ामंदी खपंदी। जेकॾहिं घरवारी नथी इजाज़त ॾे त पोइ ॿी सां शादी करण जे लाइ बि नबी साईं मना फरमाई आहे। जेकॾहिं पहिरों की राज़ी आहे, पहिरों को सिस्टम हले थो, लव मैरिज सिस्टम हले पियो त पोइ ॿी जे लाइ छो न आहे, छो जेकॾहिं ॿी शादी थींदी त पहिरों की में रुकावट थींदी, पहिरों की के माना पोइ तलाक थींदो, त तलाक जो लफ़्ज़ इशू थी वियो आहे। पर कुझु माण्हू वरी चवंदा आहिनि असांजो त हक़ आहे। हाणे तव्हां कुझु माण्हू पंहिंजे भेनरुनि खे चवंदा आहिनि अगरि तूं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं तूं मुंहिंजे ख़िलाफ़ बयानी करे थी, नाफ़रमानी करे थी, त मूंखे इहो हक़ आहे त मां तोखे मारे बि सघां थो। छा इस्लाम में इहो हक़ आहे त हक़ मारे? इहो इस्लाम बिल्कुलु इहो इस्लाम में कोन्हे, इहो ग़लति आहे। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां पियो त जीअं तव्हां चयो पिया अॻियां त हिकिड़ो शर्त आहे, जेकॾहिं को ज़ाल खे को औलाद न थींदो आहे, मिसाल तौर थींदो आहे न त उन मुड़ुस शादी कई, उन पंहिंजो घरवारी मां उनखे औलाद न थियो, इन सूरत में जेकॾहिं घरवारी इजाज़त बि नथी ॾे, हू पंहिंजी रज़ामंदी सां उन सभु कुझु ॿी शादी करणु चाहे थो त करे सघे थो, एतिरी शरीयत इजाज़त ॾे थी, छो उनखे पंहिंजी ज़िंदगी जो हक़ आहे न। ऐं जेकॾहिं घरवारी हिन सां सॼी ज़िंदगी गुज़ारे बि उन मां औलाद नथो थिए, हीउ चवे थो मुड़ुस त पंहिंजी मिल्कियत जो वारस पैदा कयां, त उनजे लाइ इहो आहे माना मना कोन्हे, शादी करे सघे थो। ऐं बाक़ी ऐं ज़ाल जो जेका तव्हां ॿुधायो बि त ज़ोरी ज़बरदस्ती इहो शइ करणु इहो ग़लति आहे, इहो गुनाह आहे। इहो त अच्छा 2 साइडेड ग़लति आहे। ईअं ई न ज़ाल बि ज़बरदस्ती पंहिंजे हस्बैंड खे कंहिं तरीक़े सां करे सघे थी ज़ुल्म, न ई हस्बैंड करे सघे थो पंहिंजी वाइफ ते। ॾाढो सुठो तव्हां बयानु कयो आहे। पर हींअर नात जी तरफ़ वधूं था त ऐं नात जे लाइ मुंहिंजियूं भेणियूं मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सो मुंहिंजी गुज़ारिश आहे मुस्कान शाहिद खे त नात ॿुधाए। नबीना सल्ली अला मुहम्मद सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मद। झुकी हुई ये जबी है हुजूर देखे ना, झुकी हुई ये जबी है हुजूर देखे ना, हमारा क़ल्ब बेहज़ी है हुजूर देखे ना, और किसी का कोई तो होता है
और दिले हज़ी का फ़क़त आपकी नज़र के सिवा, दिले हज़ी का फ़क़त आपकी नज़र के सिवा कोई इलाज नहीं है हुजूर देखे ना, कोई इलाज नहीं है हुजूर देखे ना। झुकी हुई ये जबी है हुजूर देखे ना। माशाल्लाह बेहतरीन अदायगी ऐं हिकु ॿी नात जी तरफ़ वधूं था। उन जे लाइ असांजे सेट ते मौजूदु आहिनि असद अली मल्ला ऐं एहसान अली मल्ला। इन्हनि खे गुज़ारिश आहे त नात ॿुधाइनि। माइक हिकिड़ी कमी आहे मुंहिंजे ख़्याल में, हा हितां पास थींदी जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम वेठल नाज़रीन के मेज़बानन के अस्सलाम वालेकुम। इजाज़त है हर इंसान जी दिल जो अरमान साईं सोराब असां सां गॾु हिन जी थल बणाईंदो। तमाम सुरीलो आवाज़ आहे साईं सोराब। कहिड़ो अरमान आहे तो नाज़े मौला। दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान, जो अरमान। सोहणे नबी जो हिकिड़ो भेरो मां बण जा मेहमान। दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान। मौला हुसैन जो हिकिड़ो भेरो मां बण जा मेहमान। दिल जो अरमान, दिल जो अरमान। प्यारे नबी जो प्यारो रोज़ो प्यार समूखे चुमणो आ। प्यारे नबी जो प्यारो रोज़ो प्यार समूखे आकाते सलवात पढ़ी पो आबे ज़मज़म पियणो। आकाते सलवात पढ़ी पो आबे ज़मज़म पियणो। सोहणे नबी जे सोहणे शहर जी सूह तमा कुर्बान। जियो दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान। प्यारे नबी जो हिकिड़ो भेरो मां बण जा मेहमान। दिल जो अरमान, दिल जो अरमान, दिल जो अरमान, जो अरमान। बारो मोहम्मद पेरे मोहम्मद जी पाए दस्तार चे। बारो मोहम्मद पेरे मोहम्मद जी पाए दस्तार चे। नाने जे मिंबर ते वेहे हैदर जी खणी तलवार चे। नाने जे मिंबर ते वेहे हैदर जी खणी तलवार चे। गूंजे अली अल्लाह जी काबे में आज़ान। दिल जो अरमान, दिल जो अरमान। रहंदा मातमदार सदा गाज़ी जी पतताउन में। रोज़ वसीम दुआऊं घुरंदो आवल मन जी छाउन में। वेड़ा ज़ादारन जा मौला थल न कॾे वीरा। दिल जो अरमान, दिल
बिल्कुलु हर दिल जो अरमान ऐं ज़बरदस्त अदायगी बहितरीन अंदाज़। ऐं सौराब जी तरफ़ वञूं था। सौराब, अक्सर इंसान जॾहिं बि को मीडिया ते घणो करे जॾहिं असां ॾिसूं था इहे शयूं त इंटरव्यूज़ थींदा आहिनि, स्टेज परफॉर्मेंसिस थींदियूं आहिनि, पर हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, इन करे स्टेज ऐं थिएटर बिल्कुलु तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। जॾहिं त अगर केर मीडिया में वञे थो, चाहे उहो कंपेयर आहे, को अदाकार आहे या होस्ट आहे, उन जे लाइ थिएटर करण लाइफ में तमामु घणो ज़रूरी आहे। इन हवाले सां छा चवणु चाहींदो? बुनियादी शइ आहे ऐं थिएटर हूअं बि चवंदा आहिनि त सिख्या जो घर आहे, माना बेसिक उहा आहे। जीअं असां नंढे हूंदे पढ़ंदा आहियूं त पहिरियां कचो पहिरियों पको पहिरियों प्राइमरी ते पहिरियां अखर पढ़ाईंदा आहिनि, पोइ वरी लफ़्ज़, पोइ जुमिला कीअं ठाहिजनि। त थिएटर मां इहो चवंदो आहियां त बेसिक आहे, बुनियादी शइ आहे। जेको माण्हू अगरि सिंगर बि थियणु चाहे थो त उहो थिएटर में लाइव सिंगिंग हूंदी आहे न, उते एक्टिंग बि करे सघे थो। जेकॾहिं होस्टिंग करे त उहा बि ज़ाहिर स्टेज ते ई थींदी आहे। त थिएटर ज़रूरी आहे। जेको बि अगरि मां चाहींदुमि जेको नओं अचणु चाहे थो हिन फील्ड में, सोशल मीडिया बि सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। उन में थोरी देरि में माण्हू तव्हां पंहिंजो टैलेंट ॾेखारे सघो था दुनिया खे, पर जॾहिं तव्हांखे असल प्रॉपर तरीक़े सां सिखणो आहे कम खे ऐं सुठो करिणो आहे कमु, त उनजे लाइ बुनियादी शयूं ज़रूरी आहिनि सिखणियूं। त उनजे लाइ थिएटर बुनियादु आहे। सही। इन कल्चर के मुंहिंजे ख़्याल में जीअं तव्हां जहिड़ा माण्हू आहिनि जेके अॼु काफ़ी तंज़ीमनि जो हिसो बि आहिनि ऐं उहे चाहिनि त काफ़ी अहिड़ो रुख ॾेई सघनि था, नवाण हिकिड़ी पैदा करे सघनि था। त जीअं फॉर एग्ज़ाम्पल आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान आहिनि, इन जा अलॻि अलॻि ज़िलनि में बि इन जूं ब्रांचिस आहिनि, शहरनि में आहिनि, न सिर्फ़ु कराची पर हर शहर में हिकिड़ी उनजी ब्रांच आहे। त छो न अहिड़ी का तंज़ीम ऐं उनजो को अहिड़ो सिलसिलो शुरू कयो वञे? आहिनि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान सखर में या लाड़काणे में, खैरपुर में, हिते कराची में, हैदराबाद में आर्ट्स काउंसिल में ई सिख्या ॾियनि था। सिंगिंग जी बि ॾियनि था सिख्या, जेके राग जो शौक़ु आहे उन बाक़ाइदा क्लासिस हलनि था ऐं हुते उस्ताद रखियल आहिनि जेके उन्हनि खे सेखारनि था। एक्टिंग जा क्लासिस आहिनि, आर्ट जा क्लासिस आहिनि, जेके आर्टिस्ट थियणो आहे उनजा बि क्लासिस हलनि था। तो आर्ट्स काउंसिल पंहिंजे तौर ते उहो कमु करे पियो। असां ते बि इहो फ़र्ज़ु थिए थो, जेके असां आहियूं या असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि, त उन्हनि खे बि इहो फ़र्ज़ु थिए थो त उहे बि नवां जेके आर्टिस्ट अचनि था जिन खे शौक़ु आहे हिन फील्ड में, त उन्हनि जी सिख्या ॾियनि उन्हनि खे, उन्हनि खे ॿुधाइनि। ऐं नवनि आर्टिस्टनि खे बि इहो ई चवंदुमि त उहे उन्हनि खे सिखण जो शौक़ु बि हुजे। अॼुकल्ह त थोरो माण्हूअ खे का वायरल थी थो पवे, का फैन फॉलोइंग वारी ॻाल्हि जीअं तव्हां चई त उहो माण्हू थो सम्झे त मूंखां वॾो आर्टिस्ट केरु ॿियो आहे कोन। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां। अॻिते वधूं था, हींअर हिकु नात जी तरफ़ वधूं था ऐं नात जे लाइ मां सोनिया उमेर खे गुज़ारिश कंदसि त नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि। अच्छा माइक। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मेरे दिल की भी हसरत पूरी है, मेरे शाह कर दे। मेरे दिल की भी हसरत पूरी है, मेरे शाह कर दे। मुनव्वर मेरी आँखों को मेरे शम्सो दुहा कर दे। मुनव्वर मेरी आँखों को मेरे शम्सो दुहा कर दे। और बदल सकता नहीं हरगिज़ उमर जो फैसला कर दे। जो न माने तो उसके तन से सर को वो जुदा कर दे। और जनाबे हजरत सिद्दीक उन पर सब फिदा कर दे। नबी से जो हो बेगाना उसे दिल से जुदा कर दे।
कर दे पिदर मादर बिरादर जानो मालून पर फिदा कर दे मुनव्वर मेरी आँखों को मेरे शम्सो दुहा कर दे जहाँ बानी अता कर दे भरी जन्नत अता कर दे जहाँ बानी अता कर दे भरी जन्नत अता कर दे नबी मुख्तार कुल है जिसको जो चाहे अता कर दे नबी मुख्तार कुल है वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हींअर असां पंहिंजे फेवरेट हिकिड़े मरहले में अची विया आहियूं छो त ॿ टे कुझु घड़ियूं ई बचियूं आहिनि असांजी अफ़तारीअ में ऐं रोज़े खुलण में ऐं हींअर असां सभु पंहिंजी टीम सां गॾु जेके बि महिमान हूंदा आहिनि उन्हनि सभिनी सां गॾु दस्तरख़ान ते अची वेंदा आहियूं। बरकत रमज़ान जे अफ़तार ट्रांसमिशन में हीअ असांजो दस्तरख़ान माशाअल्लाह ॾींहों ॾींहुं वसी थींदो थो वञे ऐं इहो दस्तरख़ान जेको तव्हां ॾिसो था अॼु जेका इन में तावन आहे उहो पॉपुलर जमाज़ा जूस वारनि जो आहे। इन्हनि जो चवणु आहे त बहितरीन ऐं रिफ्रेश तव्हांखे जूस मिलनि था ऐं एप्पल जो फ्लेवर आहे मैंगो जो फ्लेवर आहे अलॻि अलॻि फ्रूट्स आहिनि उन जा फ्लेवर्स आहिनि ऐं तव्हां इनखे इंजॉय करे सघो था। बहितरीन इन जो पंहिंजो असरु हूंदो आहे ज़ाइक़ो हूंदो आहे ऐं इफ़्तारनि में जॾहिं तव्हांजा ॿार ऐं तव्हां पाण माज़ा जो जूस पॉपुलर जो माज़ा जूस इंजॉय कंदा आहियो त उहा जेका सॼी रोज़े जी हालत में जेका कमी महसूसु थींदी आहे कॾहिं BP लो थी वेंदो आहे कॾहिं शुगर जी कमी महसूसु थी वेंदी आहे त उहा तव्हांजूं कमियूं सभु पूरियूं थी वेंदियूं आहिनि। बहितरीन इन जो ज़ाइक़ो आहे। इन सां गॾु असांखे पॉपुलर जो हॉप मिनरल वाटर बि स्पॉन्सरशिप ॾिनी आहे ऐं अॼु जो ही जेको दस्तरख़ान आहे जे अॻियां पेश कयो वञे थो जेको तव्हां ॾिसो था इहो तावन आहे पॉपुलर जे माज़ा जूस वारनि जो। ज़बरदस्त इन जो जेको अहसासु हूंदो आहे ऐं इन सां गॾु सभ खां बहितरीन ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त असांजे दस्तरख़ान ते जीअं तव्हां ॾिसो था त जेके बि अॼु असां वटि गेस्ट मौजूदु हुया असांजे ट्रांसमिशन में जिन जिन असां सां साथ ॾिनो उहे सभई असां सां गॾु दस्तरख़ान ते आहिनि ऐं उन्हनि सां गॾु बि पॉपुलर जा माज़ा जूसिस आहिनि ऐं पॉपुलर जी हॉप मिनरल वाटर बॉटल आहे। इन्हनि जो चवणु आहे त इहे सभु गिफ्ट हैम्पर्स इन्हनि सां गॾु वञनि था ऐं पॉपुलर वारनि जो चवणु आहे त न सिर्फ़ु तव्हां पाण इहे जूसिस इंजॉय कयो पर इन्हनि जा बहितरीन ड्रिंक्स जेके आहिनि पाण सां गॾु घरु खणी वञो ऐं पंहिंजनि घर भातियुनि सां गॾु इंजॉय कयो छो त इन खां बहितर ॿी का शइ थी नथी सघे। ऐं रमज़ान जा ॾींहं आहिनि जॾहिं अॼुकल्ह गर्मियूं बि थी वियूं आहिनि त मौसम जे हवाले सां मौसम जे हिसाब सां डिहाइड्रेशन बि तमामु घणी थींदी आहे ऐं शुगर बि लो थी वेंदी आहे उनजे करे जूसिस जेके आहिनि से तमाम माज़ा जा इंजॉय कयो ऐं पॉपुलर जा इंजॉय कयो। बिल्कुल जनाब, इसी के साथ आपको एक बार फिर बताते चलें कि बरकत रमज़ान का दस्तरखान जैसे कि बाग ने कहा कि दिन ब दिन वसी होता चला जा रहा है। अल्लाह इसी तरीके से हर दस्तरखान पर बरकत अता फरमाए, आमीन। और पॉपुलर के माज़ा जूस जो है आज हमारे सेट पर फिर मौजूद है, यानी हमारे दस्तरखान जो सजा वो इनकी वजह से सजा। और जैसे कि आज का जो फ्लेवर है वो है जी एप्पल फ्लेवर, यानी आयरन से भरपूर जूस। जैसे कि बच्चे नशोनुमा पा रहे होते हैं, जो बच्चे ग्रोइंग एज में होते हैं, उनके लिए आयरन बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो माज़ा का पॉपुलर जो जूस है एप्पल, वो आपके बच्चों की बेहतरीन बेसिक नीड है, जो नीड्स को पूरा करता है। और साथ साथ जितने भी यहाँ पर गेस्ट मौजूद हैं तमाम के साथ ना सिर्फ ये गिफ्ट हैम्पर जाएंगे, बल्कि जहाँ से ज़िंदगी शुरू होती है वहाँ से ये होप, यानी इनका मिनरल वाटर जो कि प्यास बुझाता है और रिफ्रेशिंग करता है आपको। साथ साथ पानी ज़िंदगी है, यानी आपको दिन में 8 गिलास पानी पीना है। और अगर पानी होप यानी पॉपुलर वालों का हो तो बिल्कुल इस चीज़ से आप टेंशन फ्री हो सकते हैं कि आपको प्योर मिनरल वाटर मिलता है। और साथ साथ ये तोहफे साथ लेकर जाएं या पानी पी कर जाएँ, इनकी अपनी मर्ज़ी। यहाँ पर फ्री हैंड दिया है माज़ा के पॉपुलर जूस ने कि ये जितने भी लोग यहाँ साथ से जाएंगे वो ना सिर्फ अपनी जो अफ्तारी इंजॉय करेंगे बल्कि अपने घर वालों को भी जाकर इस फ्लेवर से लुत्फ़अंदोज़ करवा सकते हैं। यानी उनके घर में अगर बच्चे हैं जो कि आयरन डेफिशिएंसी बहुत ज़्यादा है, जो कि आजकल बहुत ज़्यादा चॉकलेट खाने से होती है बच्चों, क्योंकि चॉकलेट जो है वो कैल्शियम स्नैचर होती है, आपकी हड्डियों से कैल्शियम को चूस लेती है। तो उसी की जगह
पॉपुलर का माजा जूस यानी एप्पल फ्लेवर आपके पास मौजूद है, जो कि हड्डियों में नशोनुमा देता है। बिल्कुल ऐसा ही है। और इनका जो पॉपुलर का हॉप मिनरल वाटर है, उसके तो टैगलाइन ही है तो वेयर लाइफ बिगिन्स, तो जिते ज़िंदगी शुरू थींदी आहे, जितां खां इंसान ज़िंदगी जी शुरुआत करे थो, तो ज़ाहिर आहे पाणी ज़िंदगी आहे। ऐं इन करे पॉपुलर वारनि जो हॉप मिनरल वाटर बेस्ट आहे तव्हांजी पंहिंजे लाइ, छो त पाणी सुठो ऐं ख़ालिस हुजणु तमामु ज़रूरी आहे। नाज़रीन, असां में अक्सर इहा एक्टिविटी ऐं टाइफाइड ऐं काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं ॿारनि जूं थियनि थियूं जिते पाणी असां सही साफ़ सुथरो इस्तेमालु नथा कयूं। अक्सर अहिड़ियूं कंपनीज़ आहिनि जेके मिनरल वाटर ऐं जेके पाणी ॾियनि थियूं, उन्हनि में बि ख़ासि पाणी नथो विझो वञे, उन में बि मिलावट थिए थी, जंहिंजी वजह सां काफ़ी असांजा ॿार ऐं असांजा जेके बि आवाम आहे उन्हनि जी तबियत ख़राबु थींदी आहे। त इन करे भरोसेमंद कंपनी जेका आहे न, भरोसे वारी, उहा चूज़ करणु तमामु ज़रूरी आहे, जंहिंजे लाइ पॉपुलर जो जेका हीअ कंपनी आहे या बेस्ट आहे, तव्हां पाणी इन जो इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी सिहत खे बरक़रार रखो। ऐं जीअं त रमज़ान हली रहियो आहे, रमज़ान में असां ज़ाहिर आहे जूसिस वग़ैरह घणो पीअंदा आहियूं, ऐं जूस पीअण सां गॾोगॾु उन में असांजी कोशिशि हूंदी आहे त वैराइटी हुजे। ऐं अक्सर ॿार हूंदा आहिनि, उन्हनि खे त कलर पसंदि हूंदा आहिनि, त कॾहिं रेड जूस आहे, रेड शरबत आहे, कॾहिं येलो शरबत आहे। त इन हवाले सां माज़ा सभिनि खां बेस्ट आहे, पॉपुलर जो माज़ा जूस। उन में तव्हां वटि एप्पल जो जूस आहे, तव्हां वटि मैंगो फ्लेवर आहे, उन सां गॾु ॿिया बि काफ़ी फ्लेवर्स आहिनि, त तव्हां हर कलर जा डिफरेंट जूसिस तव्हां पंहिंजे ॿारनि खे ॾेई सघो था, और इंजॉय कंदा ज़रूरु, छो त उन्हनि जो फ्लेवर बि ॾाढो बहितरीन ऐं ख़ालिस आहे। सो बिल्कुलु इहो ई असां एक चीज़ और मैं यहाँ पे बात कहना चाहूँगा कि कंपनी वो अच्छी ना सिर्फ आपका बल्कि आपके घर वालों का भी ख्याल रखें। तो माज़ा का पॉपुलर जूस ना सिर्फ आपके लिए सोचता है बल्कि आपके घर वालों के लिए भी सोचता है। और साथ साथ इसी के साथ हम बताते चलें बात कि आज 6:41 कराची और उसके मुज़ाफ़ात में अफ्तार का वक्त, जबकि फ़िक़ा जाफ़िया के मुताबिक आज अफ्तार का वक्त शाम 6:54 है। बिल्कुल। और हिन जेको दस्तरखान ते असां जॾहिं अची वेंदा आहियूं न, हीअ जेके ही ख़ासि टाइम पीरियड जेको असांजे शो में अची वेंदो आहे, ॾाढो मनपसंदि हूंदो आहे मुंहिंजो, छो त हिन दस्तरखान ते हिन रिस्क जे अॻियां वेही करे जेका तव्हां दिलि जी सदा जेका दुआ निकिरंदी आहे, इहे उहे घड़ियूं आहिनि जंहिंमें चांसिस आहिनि त उहे वधीक क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि। ऐं इन वक़्तु हिन दस्तरखान ते वेही करे जॾहिं असां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात ॿुधंदा आहियूं त उहो बि हिकिड़ो लुत्फ़ पंहिंजो हूंदो आहे। त इन करे हींअर नात जी तरफ़ वधूं था। असां सां गॾु मुंहिंजी भेण आहे सना बिलाल, उनखे गुज़ारिश आहे त नात ॿुधाइनि, ऐं इहा बि गुज़ारिश आहे त छो त कुझु लम्हा बाक़ी आहिनि त मुख़्तसिर कयो। बिल्कुलु हिकिड़ो शेर ऐं हिकु लाइन करे मुख़्तसिर कयो। मेरी झोली में रहते हैं सदा टुकड़े मोहम्मद के, मेरी झोली में रहते हैं सदा टुकड़े मोहम्मद के, अज़ल से खा रहा है ये गदा टुकड़े मोहम्मद के, अज़ल से खा रहा है ये गदा टुकड़े मोहम्मद के, मेरी झोली में रहते हैं सदा टुकड़े मोहम्मद के। है शहरे इल्म खुद आका अली उसका है दरवाजा, है शहरे इल्म खुद आका अली उसका है दरवाजा, तू दरवाजे से आ और आके खा टुकड़े मोहम्मद के, टुकड़े मोहम्मद के, मेरी झोली में रहते हैं सदा टुकड़े मोहम्मद के, मेरी झोली में रहते हैं सदा टुकड़े मोहम्मद के। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, बहितरीन। ऐं असां सां गॾु हिन दस्तरखान ते अॼु हिन जी ज़ीनत अञा थोरी असांखे डबल महसूसु थिए थी, छो त असां सां गॾु सोराब सुमरो आहिनि ऐं उन जी तरफ़ वधूं था। सोराब, रोज़ा कीअं था वञनि, रखंदा आहियो? जी जी बिल्कुलु। काफ़ी माण्हुनि खे त शक आहे, न त यकीन कोन थो अचे त सोराब सुमरो बि रोज़ा रखंदा आहियूं। असां जेके बि ख़ासि करे मज़ाहिया अदाकार आहियूं, आर्टिस्ट आहियूं, उन में असगर खोसो त उहो त हाणे ओड़े मदीने वेठल आहे, सुफ़रो लॻाईंदो आहे, रोज़ेदारनि खे रोज़ो खोलाईंदो बि आहे, पाण बि रखंदो आहे। गामू तव्हां ॾिठो हूंदो न कि निशान बि ठहियलु आहे, उहो बाक़ाइदे 5 वक़्त निमाज़ बि पढ़ंदो आहे, रोज़ा बि सभु रखंदो आहे। असां मां पाण या अली गुल मला, सो हीउ कमु पंहिंजी जॻह ते आहे, हिकिड़ो माण्हुनि खे
खिलाइण वारो, चेहरनि ते मुर्कूं विखण वारो, और असांजो जेको मज़हबी फ़र्ज़ आहिनि जेके असांजा त उहे ज़रूरु पूरा कंदा आहियूं। सही, नमाज़ बि पढ़ंदा आहियूं, रोज़ा बि सभु रखंदा आहियूं। अक्सर माण्हू असांखे साईं मौलवी साहिबु मस्जिद में ॾिसी हैरान थींदा आहिनि, साईं तव्हां बि नमाज़ पढ़ंदा आहियो छा? मां चवंदो आहियां हा साईं, हाणे इस्लाम क़बूल कयो। अजीब सवाल। बिल्कुलु बिल्कुलु सही सही। अच्छा, पोइ ॾाढो इहो जेको आहे सो वाक़ई में मरहलो ईअं हूंदो आहे, असां वटि तव्हां आया आहियो त इन करे असांजी बिल्कुलु पूरी कोशिशि आहे त ईंदड़ बि प्रोग्रामनि में ज़रूरु इंशाअल्लाह तव्हां सां गॾु हूंदासीं। बिल्कुलु घर जा भाती आहियूं असां सभई, ऐं छो त टाइम ॿ टे लम्हा बचा आहिनि त मां मौलवी साहिबु अलामा साहिबु जेके असां सां गॾु आहिनि उन्हनि जी तरफ़ मां वेंदसि त हिकिड़ी इज्तिमाही दुआ घुरी वठो ऐं मुख़्तसिर कजो, छो त पोइ वरी अज़ान जो टाइम थी वेंदो। जी, हिकिड़ी दुआ। अल्लाहुम्मा इन्नी लका सुम्तु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। या अल्लाह या रब करीम, प्यारे महबूब जी सदक़े असांजे हाल जे मथां रहम फरमा। या अल्लाह ही जेको दस्तरख़ानो जिन में सजायो आहे हुननि जी रोज़ी रिज़क़ में, कारोबार में रहमतूं ऐं बरकतूं अता फरमा। या अल्लाह पाक जेके बि हिते हाज़िरीन वेठा आहिनि उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा। असां सभिनी जे हाल जे मथां रहम फरमा। इन्नल्लाह व मलाइकतु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि वसल्लम। आमीन। जी नाज़रीन, हींअर हाणे हीअ असांजो अॼु जो प्रोग्राम हुयो ऐं बरकत रमज़ान बि हुयो, ऐं जेको दस्तरख़ान अव्हां जे अॻियां पेश कयो वियो आहे हिन में पॉपुलर जे माज़ा जूस वारनि जो तावन आहे, उन सां गॾोगॾु पॉपुलर जे होप मिनरल वाटर वारनि जो तावन आहे। सो इहो जेका असांजी ख़ासि नशरियात हली रही आहे हिन में इन्हनि जो तावन आहे, ऐं बहितरीनु असांजो जेको दस्तरख़ान अव्हां जे अॻियां मौजूदु आहे। तव्हां ॾिसो था हिन दस्तरख़ान में असां सां गॾु सभई असांजा गेस्ट बि मौजूदु आहिनि। सो हींअर कुझु लम्हा ई आहिनि अज़ान में, ऐं उनखां अॻु में कोशिशि कयो त सभई पंहिंजा कम पूरा थियनि। भेनरूं मुंहिंजूं किचन मां फारिग थी करे दस्तरख़ान ते अचनि ऐं पंहिंजनि फैमिली मेंबर सां गॾु रोज़ो खोलनि, अफ़तारी कनि। असां बि, हीअ असांजो घर आहे धरती टीवी, ऐं असां पंहिंजे घर भातियुनि सां गॾु अफ़तारी कंदा आहियूं, ऐं ॾिसंदड़ बि असांजे घर भातियुनि वांगुरु आहिनि, इन करे असांजूं अफ़तारियूं अव्हां सां आहिनि। ऐं उमेदु इहा आहे त इहे अफ़तारियूं जेके आहिनि, इहे रोज़ा, इहे अफ़तारियूं असांजा क़बूल पवनि, या नियत असांजी जेका आहे उहा साफ़ु आहे। अलाह साईं जे अॻियां उन जे दर जे ते असां सभई तलबगार आहियूं। सो हींअर अज़ान जो वक़्तु आहे ऐं 2 सेकंड जी ख़ामोशी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्य अलस्सलाह, हय्य अलस्सलाह, हय्य अलल फलाह, हय्य अलल फलाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि الدعوة التامة والصلاة القائمة
आति मुहम्मदन वसीलत वल फदीला वद्दरजत रफ़ीआ वबअथहु मक़ाम महमूदन लज़ी वअद्दा वरज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। जी नाज़रीन, हींअर रफ़्तारी थी वई आहे ऐं उमेदु आहे तव्हां सभिनी जा बि रोज़ा क़बूल पिया हूंदा अॼु जा। ऐं सुभाणे वरी इंशाअल्लाह बरकत रमज़ान में मां बाक़ी मूंसां गॾु ज़ीशा नज़र जो साथ रहंदो इंशाअल्लाह ताला। ऐं अॼु जो हीउ जेको दस्तरखान अव्हांजे अॻियां आहे, तव्हां ॾिसो था, इहो पॉपुलर जे माज़ा जूस वारनि जो तावन आहे, इन सां गॾु पॉपुलर जे हॉप मिनरल वाटर वारनि जो बि तावन हुयो। सो तव्हांजे अॻियां इहे असांजूं काफ़िशूं हुयूं जेके पेश कयूं हुयूं ऐं उमेदु आहे सुभाणे वरी इंशाअल्लाह ज़िंदगी रही त बरकत रमज़ान जे हिन सेट ते हिन ट्रांसमिशन में अव्हां सां गॾु वरी असांजो साथ रहंदो। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, असांखे दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह